मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। सलाम सिंध में अमा सभिनी खे दिलि तमाम ते गहराइनि सां भली कार चवंदसि। पाकिस्तान खां ॿाहिरि या पाकिस्तान में वेही करे अवां ही प्रोग्राम ॾिसो पिया त अमां सभिनी जा लख थोरा ऐं उमेद कयां थी त अॼोको प्रोग्राम अवां सभिनी जे लाइ तमामु घणो इंफॉर्मेटिव साबित थींदो। इन लिहाज़ सां त हर उहो शख़्स या हर उहा असांजी अदी भेण जेका मौसीक़ी सां चाह रखे थी, जेका म्यूज़िक खे पसंदि करे थी, लाज़िम आहे उहा चाहींदी हूंदी या उहो अदो असांजो चाहींदो हूंदो त म्यूज़िक जे हवाले सां जेका बि नई ॻाल्हि आहे उनखे ख़बर पए, पोइ भले उहा केॾी बि ॾुखी हुजे या कुझु बि हुजे। सो इन लिहाज़ सां अॼोको प्रोग्राम तव्हां सभिनी जे लाइ सुठो साबित थियण वारो आहे। जेको नओं टैलेंट आहे, जेके नवां सिंगर्स आहिनि, अचनि पिया इंडस्ट्री में, अञा नवां मस हाणे क़दम उन्हनि रखियो आहे, त उन्हनि खे बि अॼु कुझु गुर सेखारींदासीं। छो जो असां वटि जेके पर्सनैलिटीज़ अॼु मौजूदु आहिनि उहे यकीन कयो तमामु घणियूं ॼाणूं आहिनि ऐं उन्हनि सां ॿिन्ही पर्सनैलिटी सां मुंहिंजो काफ़ी एक्सपीरियंस रहियो आहे। हिकिड़े खे त असां रोज़ लाइव ॾिसंदा आहियूं ऐं उन्हनि जो फन ॿुधंदा बि आहियूं ऐं मां अक्सर उनखे चवंदी आहियां सर बर्दाश्त कजो। सो अॼु आई होप त मूंखे बर्दाश्त कंदा अॼु बि। ऐं ॿी शख़्सियत सां बि ईअं ई एक्सपीरियंस रहियो, पर जॾहिं शुरू में मां उन्हनि सां मुलाक़ात थी त मूंखे इहो महसूसु थींदो हुयो, मां सभिनी खे ख़बर आहे त थोरो घणो ॻाइण सां शौक़ु रखां थी, जॾहिं मां ॻायो त मूंखे फील थींदो हुयो त मां हाई स्केल ते इलाही सुठो थी ॻायां ऐं मां लो ते नथी ॻाए सघां। इवन जॾहिं बि किथे इतफ़ाक़ थियो रिकॉर्डिंग जो त मां हमेशह चवंदी हुअमि न इन में त साह ई मुंझी थो वञे, ख़बर न आहे कीअं किनो आवाज़ थो अचे। पर सही शइ खे सुञाणणु इहा हिकिड़े सुठे म्यूज़िक कंपोज़र जी क्वालिटी हूंदी आहे ऐं ख़ासियत हूंदी आहे। ऐं असांजी इंडस्ट्री में अहिड़ा म्यूज़िक कंपोज़र इलाही घणा घटि आहिनि जेके सुर खे बि सम्झनि, आवाज़ खे बि सम्झनि, वरी म्यूज़िक सेंस बि उन्हनि जो इलाही ज़बरदस्तु हुजे। जेकॾहिं का उदास कंपोज़िशन आहे जंहिंमें उदासी जो एलिमेंट आहे त उनखे कीअं अहिड़ो करे पेश करिणो आहे अवाम जे आॾो जॾहिं कंहिंजे समातुनि खे उहा शइ छुए त मतिलबु अलॻि ई हिकिड़ी दुनिया हुजे, अलॻि ई हुननि जा तासुर हुजनि। यानी कि अॼुकल्ह जेको हिकिड़ो ट्रेंड हले पियो त हर कंपोज़िशन हिक ई जहिड़ी हुजणु खपे या उनखे कॉपी करिणो आहे या अजीबो ग़रीब शयूं अचनि पियूं मार्केट में, उन्हनि खां हटी करे कुझु कंपोज़िशन्स अवां अहिड़ियूं बि ॿुधियूं हूंदियूं जेके जॾहिं अवां ॿुधियूं हूंदियूं त सिर्फ़ु अवां जे वात मां हिकिड़ो ई लफ़्ज़ निकितो हूंदो, वाह। ऐं अॼु उहो ई फैक्टर, उहो ई एलिमेंट तव्हांखे हिन प्रोग्राम में बि नज़र ईंदो। सो मां चाहींदसि अॼु छा थी करे जो मां चवंदसि मुंहिंजा उस्ताद आहिनि, सो मां घटि ॻाल्हायां, उन्हनि खे वधीक मौक़ो ॾियां ॻाल्हाइण जो। सो माशाल्लाह तमामु बहितरीनु म्यूज़िक कंपोज़र आहे ऐं पहिरियों ई मां एतिरो कुझु उन्हनि जे लाइ ॻाल्हाए चुकी आहियां त माशाल्लाह तमामु बहितरीनु शख़्सियत बि आहे उन्हनि जी। सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त माशाल्लाह एॾा वॾा म्यूज़िक कंपोज़र आहिनि, पर जॾहिं बि कंहिं भले उहो पहिरियों दफ़ो कंहिं रिकॉर्डिंग कराइणु वञे या आख़िरी दफ़ो वञे, उन्हनि सां जेको उनजे मिलण जो जेको अंदाज़ हूंदो आहे माशाल्लाह एतिरो ज़बरदस्तु हूंदो आहे जो माण्हू मुतासिर ज़रूरु थींदो आहे। सो सर अलवी असां सां गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम सर, हक़ मौजूदु ऐं ख़ुशि आमदी। थैंक यू सो मच, तव्हां टाइम ॾिनो। थैंक यू। बिल्कुलु तव्हां घुरायो, तव्हांजी महिरबानी। सन टीवी वारनि बिल्कुलु असांखे यादि कयो। सही, एसएन टीवी सां त तव्हांजो इलाही पुराणो रिश्तो रहियो आहे, इलाही पुराणो साथ रहियो आहे, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। पर असां सोचो त तव्हां सां गॾु जेकॾहिं तव्हांजो को दोस्त हुजे त अञा वधीक मज़ो ईंदो। सर बिल्कुलु दोस्त हुजे, कुझु राज़ बि ख़बर पवंदा न सर भाई। जी 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 बिल्कुलु। जॾहिं मां हमेशह चवंदो सर भाई इलाही पोलाइट आहे, इलाही आराम सां ॻाल्हाईंदो आहे, इलाही तहमुल जो मुज़ाहिरो कंदो आहे। रियल में वाक़ई ईअं आहे या न आहे मां त नथी ॼाणा, छो जो हिकु ॿई मुलाक़ातियूं थियूं आहिनि ऐं टीं मुलाक़ात अॼु आहे। पर असां सां गॾु मौजूदु आहे तमामु बहितरीनु म्यूज़िक कंपोज़र, माशाल्लाह उन्हनि जो बि इंडस्ट्री में तमामु वॾो नालो आहे, मोहरम नाज़ साहब। अस्सलाम वालेकुम। अवां खे भली कार चवंदासीं, अॼु ॿ दोस्त साम्हूं वेठा आहिनि, कीअं पियो लॻे तव्हांखे गॾु वेठा आहियो? यकीन कयो ॾाढो सरप्राइज़ हुयो मुंहिंजे लाइ। मूंखे रज़ाक भाई राति सिर्फ़ु मैसेज कयो, कॉल कंदा न, राति मूंखे मैसेज कई सुभाणे सिंगर आहे। अच्छा आहे? मां बि बिज़ी हुयुसि, मां ओके करे छॾियो सिर्फ़ु। मूंखे ख़बर न हुई त ओके में वॾो को राज़ हला रखियो आहे। ऐं साद भाई खे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी। सही, ऐं तव्हां सां गॾु तव्हांजो वरी हिकिड़ो टियों साथी आहे, छो जो तव्हांजो ऐं म्यूज़िशियन जो साथ जेको आहे न उहो इलाही घणो सुठो हूंदो आहे। सो आसिफ अली मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, आपको भी वेलकम कहते हैं, बहुत शुक्रिया कि आपने कीमती वक्त दिया। तो साद भाई गुफ्तगू खे असां कंटिन्यू कंदासीं, बट मुंहिंजे ख्याल में ब्रेक जो टाइम आहे, सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं। ब्रेक खां पोइ बाक़ाइदा ॾाढी समूरा राज़ हिन प्रोग्राम में खुलंदा। सो रहिजो असां सां गॾु, मिलूं था हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी
व्यूअर्स नंढड़ो ब्रेक हुयो ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं सो गुफ़्तगू खे असां अॻिते कंटिन्यू कंदासीं ऐं अॼु छाजे करे जो मां चवंदसि पूरो प्रोग्राम असां हिकु म्यूज़िकल स्पेशल आहे ऐं उन खां पोइ असां म्यूज़िक जे अॼु नेगेटिव पॉज़िटिव हर पहलू ते ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं सो सद भाई ऐं मोहरम साहिब जहिड़ा जेकॾहिं पर्सन हुजनि त पोइ त मुंहिंजे ख़्याल में मूंखे सवाल सोचण जी ज़रूरत ई न आहे छा ख़्यालु आहे साद भाई न बिल्कुलु सवाल करे सघो था छाजे करे सवाल हूंदो त उनजो वरी असां कोशिशि कंदासीं इन खां पहिरियों जो बाक़ाइदा हिते अदालत वारी कार्रवाई कई वञे वकील वांगुरु सवाल जवाब थियनि मां सभ खां पहिरियों त इहो ॼाणणु चाहींदसि हिन इंडस्ट्री में कीअं अचणु थियो ऐं पैदाइश किथे जी आहे तालीमी सिलसिलो तव्हांजो कीअं रहियो हा बिल्कुलु पैदाइश मुंहिंजी शिकारपुर जी आहे माशाल्लाह हा पर ईअं आहे त नंढे हूंदे खां ई शौक़ु हूंदो हुयो म्यूज़िक में पोइ ईअं थियो त शौक़ु पोइ वधंदो रहियो मोहरम भाईअ जहिड़ा ऐं आसिफ़ मल्ला आहे दोस्त उन्हनि जहिड़ा दोस्त मिलिया त तीअं वधीक शौक़ु उहो वधियो त पोइ उन सां ईअं थियो त जॾहिं पोइ वरी असां उन वक़्तु प्रोफेशनल न कंदा हुआसीं सिखण जी त प्रोसेस अञा बि हले पई ग्रेट पर उन वक़्तु मोहरम भाई इन हुयो बिल्कुलु सिंधी मीडिया में इन हुया त पोइ वरी ॾिठोसीं त अञा शऊर ऐं शौक़ु वधियो त उन खां पोइ वधीक चाह थी त वधीक सिखूं ऐं जेके आहिनि पोइ वरी दोस्तनि जी ईअं त दोस्तनि सां गैदरिंग वग़ैरह रही त तमामु सुठो यानी ईअं लर्निंग जो ऐं जेके आहिनि लर्निंग ऐं अर्निंग ॿई प्रोसेस अरे सद भाई अक्सर ईअं थींदो आहे जॾहिं माण्हू नओं इंडस्ट्री में ईंदो आहे त तकलीफ़ूं बि ईंदियूं आहिनि ऐं उनजे लाइ ख़ासि करे रस्ता एॾा दुश्वार कया वेंदा आहिनि जो हो वीचारा या त अध में सोचींदा आहिनि त बसि असां वापसि हलिया वञूं या त वरी हू अञा वधीक स्ट्रगल खे तेज़ कंदा आहिनि त जीअं पंहिंजी मंज़िल माणे वठूं सो तव्हां सां छा थियो आसानी या यानी आसानी न आहे म्यूज़िक पहिरीं ॻाल्हि त आर्ट जेको म्यूज़िक इल्मु आहे उहो आहे ई ॾुखियो छाजे करे जो ॿी का बि फील्ड मां ॾिसां थो जीअं कैमरा वर्क आहे उन में ईअं आहे त तव्हां कैमरा वठी करे हिकिड़ो तव्हां पिक्चर कढी सघो था उनखे क्लिक कंदो उनजो आउटपुट तव्हांखे मिलंदो पोइ सुठो या ख़राबु म्यूज़िक में ईअं न आहे त तव्हां हिकिड़ो कीबोर्ड वरितो या कोई इंस्ट्रूमेंट वठी करे तव्हां उहो वठी छॾियो ऐं तव्हां सुठा म्यूज़िशियन थी वञो त उन में ईअं आहे त सुठी महिनत करणी पए थी पंहिंजो शौक़ु छाजे करे म्यूज़िक तमामु वसी फील्ड आहे एतिरो करिणो आहे त मूंखे छा पसंदि आहे उते अचिणो आहे पर उन ताईं बि अचण लाइ तमामु यानी ईअं आहे त सुठी उस्तादनि जी आहे ज़रूरत सुठे दोस्तनि जी ज़रूरत आहे बिल्कुलु इहे आहिनि बहरहाल ईअं आहे त सर्वाइव कयो तमामु सर्वाइव कयो इहा बि तमामु सुठी ॻाल्हि आहे अच्छा मोहरम साहिब जॾहिं फर्स्ट टाइम सर दलवी खे तव्हां ॾिठो इंडस्ट्री में यकीनन कमु ॾिठो हूंदो पहिरियों त बिल्कुलु सो छा तव्हांखे हुन महिल फील थियो त एतिरो अॻिते ईंदा शुरू में जॾहिं मां बि हिते नओं आयुसि पाकिस्तान ऐं कुझु कमु हले पियो कोशिशि कई थोरो आयो बि सही कमु उन खां पोइ हिकिड़ो नौजवान मूंखे नज़र आयो हुओ स्क्रीन ते वॾा वार हुयसि अॻियां कीबोर्ड हुयो अच्छा नौजवान वॾा वार हुयसि हा वॾा वार हुयसि काफ़ी कुलनि ताईं वार हुया वॾा ऐं उन खां पोइ जेको आहे सो ॻाईंदे बि नज़र आयो ऐं उन खां पोइ बाय द वे इत्तेफ़ाक़ थियो त मां बि हिते कराची स्ट्रगल कयां पियो ज़ाहिरी ॻाल्हि आहे सॼो मीडिया हिते आहे रिकॉर्डिंग स्टूडियोज़ सभु उन वक़्तु में इहो न हो जेको आहे घर घर स्टूडियो तमामु घटि हुयो तमामु घटि हुयो मूंखे यादि आहे मां जॾहिं दादू में पंहिंजो नंढिड़ो हिकिड़ो स्टूडियो लॻायो त बि हिकिड़ो माण्हुनि जा इहे कुझु कमेंट्स हुया त भाई स्टूडियो वरी कीअं हलंदो हे कीअं थींदो सो बहरहाल उन दौरान जेको आहे पोइ वरी जॾहिं हिते कराची आयुसि कुझु दोस्तनि सां मुलाक़ातूं थियूं जो थोरो घणो कमु कयोसीं जंहिंमें जीअं आसिफ़ भाई जी ॻाल्हि कई साद भाई आसिफ़ भाई जी वरी इहा कोशिशि रही आहे सुठनि आर्टिस्टनि सां ऐं सुठनि म्यूज़िशियन्स सां हुनजो शुरू खां वठी तालुक़ु रखण जी कोशिशि रही आहे पोइ जॾहिं आसिफ़ भाई सां कचहरी थी त वरी पोइ ज़िक्र हुननि साद भाई जो कयो बिल्कुलु पोइ वरी साद भाई सां मुलाक़ात थी पोइ त वरी सिलसिलो घणो आहे साद भाई पाण वॾनि वारनि वारो इंसान उहो केरु हुयो उहो साद अलवी हुयो पक्का आहे हा बिल्कुलु ईअं कई हुई मां मुंहिंजो जेको आहे न जॾहिं खां वठी हिन सां आसिफ़ साद भाई सां कचहरी रही त मुंहिंजो हिन सां हिकिड़ी शइ ते इख़्तिलाफ़ु रहंदो मां चवंदो हुउसि तव्हां ॿी जॉब छो था कयो मां चवंदो न कयो ॿी जॉब हा हिकिड़ी ज़म में न ऐं माशाल्लाह नज़र अचे पियो हिन में टैलेंट आहे उनखे इंकरेज करण जी ज़रूरत हुई जीअं तव्हां सवेर ॻाल्हि कई दुश्वारियूं बि अचनि थियूं तकलीफ़ूं बि अचनि थियूं ऐं जे ॾिसो न हिकिड़ो सोन आहे न उहो सोन हथोड़नि मां गुज़री ऐं भाउ जे जेको आहे सो ताव मां गुज़री करे ॻाढ़ो थी करे जॾहिं पची निकिरंदो आहे त उहो सोन जो टुकड़ो या उहो हिकिड़ो ग्राम या हिकिड़ी रती बि शहर जे वॾे मॉल्स में ऐं वॾनि महांगनि एक्सपेंसिस दुकाननि ते वॾनि स्टैंडर्ड वारे दुकाननि ते महांगे डिस्प्ले ते अची वेंदो आहे
सही आहे, मां उनजी बिल्कुलु पोइ सही जेको आहे हुनजी क़ीमत जी ख़बर पवंदी ठीकु। आहे। अच्छा, तव्हां ॿिन्ही जी हिकिड़ी हैबिट जेका मां काफ़ी नोट कया, तव्हां स्क्रीन तां गायब छो रहंदा आहियो भला साद भाई? हे ॾुखियो सुवाल आहे मुंहिंजो। आई नो इलाही ॾुखियो सुवाल आहे, पर लाज़िम आहे तव्हांजे जेके चाहींदड़ आहिनि, परिसार आहिनि, उहे तव्हांखे ॾिसणु चाहिनि था, तव्हांखे ॿुधणु चाहिनि था, पर हीउ जेको थोरो मुंहिंजे ख़्याल में फ़ासिला आहिनि, इहे छो? न, उनजो मूंखे जेको यानी सबबु मां जेको ॿुधाईंदुमि उहो इहो आहे त सिंगिंग जी अलॻि प्रैक्टिसिस आहे, म्यूज़िक जूं अलॻि प्रैक्टिसिस आहिनि। त सिंगर त फ्रंट ते रहंदो ई रहंदो, म्यूज़िशियन खे ओतिरी पज़ीराई न मिलंदी आहे, न मिलंदी आहे। त ईअं आहे त पहिरियों शौक़ु सभिनीनि खां पहिरियों म्यूज़िक जो ई हुयो। हाणे सुबुह सां वरी उथी करे रियाज़ त करणी, जेके प्रॉपर सिंगर आहिनि, असां त न आहियूं सिंगिंग जी एतिरी यानी सही, जेका सही ॻाल्हि आहे, पर उन में ईअं आहे त पोइ सिंगिंग में पाण खे एतिरो फ्रंट ते रखियो न आहे, तंहिंजे करे घटि अचणु थींदो आहे चैनल्स वग़ैरह ते। अच्छा, बहरहाल हालांकि कंपोज़र जी वधीक पज़ीराई थियणु खपे, छो जो हिकिड़ी उस्ताद धुन फिरोज़ जॾहिं गुल तयारु मूंखे थिए लफ़्ज़ थी। यादि अचंदा, तव्हांजी ॻाल्हि कटियां थो। उस्ताद जी, फिरोज़ बिल्कुलु, गुल साहब। खे जेको आहे मैडम आबदा या कंहिं बि वॾे आर्टिस्ट चयो त फिरोज़ साहिबु थोरो अॻिते अचो, चई न असां पोइते वारा आहियूं, असां पोइते वारा। सो मक़सदु ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जो दिखता है वही बिकता है, ऐं आर्टिस्ट में न, पर इन पोयां कहाणी वॾी हूंदी आहे, ईअं कोन्हे को। सही चयो। चाहे उहो रिकॉर्डिस्ट हुजे, चाहे तव्हांजो उहो शाइर हुजे, चाहे तव्हांजो उस्ताद हुजे, चाहे उहो तव्हांजो जेको आहे म्यूज़िक डायरेक्टर हुजे। म्यूज़िक डायरेक्टर त वॾो लफ़्ज़ आहे, मां हींअर बि चवंदुसि, असां वॾे नाले में अची विया आहियूं। सही ॻाल्हि आहे, म्यूज़िक डायरेक्टर तमामु वॾो लफ़्ज़। बट तव्हां माशाल्लाह एतिरा वॾा नाला आहियो जो तव्हां इहो टाइटल आई थिंक डिज़र्व कयो था, छो जो तव्हां माशाल्लाह एतिरो कमु कयो आहे, तव्हांजूं कंपोज़िशन्स ऐं साद भाई जूं कंपोज़िशन्स माशाल्लाह, No doubt, no सिंध doubt। टीवी जा सोप सीरियल हुजे, ड्रामो हुजे, मोस्टली तव्हांजी कंपोज़िशन हूंदी आहे, बसि इहा ऐं हिक खां हिकु हूंदी आहे। अच्छा, मां हिकिड़ो अर्ज़ु कयां त 2000 जीअं तव्हां गाइब थियण जी ॻाल्हि कई, त हिकु त गाइब पंहिंजो स्क्रीन काराइण, ॿियो वरी जीअं थोरो घणो साद भाई इन दौरान बि मिलंदा रहियूं, कचहरी थींदी रही आहे, कचहरी थींदी रही। पर हक़ीक़त इहा आहे त इहो नौजवाननि में मां साद भाई खे लाइक कंदो आहियां। हीअं न हाणे जो नालो अलाह ॾिनो आहे, या अलाह अॼु वधीक तरक़ी करे ॾिए हिननि खे, सोच जी मां ख़बर पवंदी आहे। मुंहिंजी कोशिशि रहंदी आहे, यकीन कयो खोड़ड़ा छोकिरा आहिनि जेके अञा शायदि स्क्रीन तां आहिनि आया, कॾहिं न कॾहिं अलाह कंदो उन्हनि खे भला चांस ॾींदो, ईंदा पंहिंजी महिनतुनि सां ऐं हुन सां, त उन्हनि माण्हुनि खे इंकरेज करणु खपे जेके डिज़र्व कंदा। तव्हां ॻाल्हि जेका कई, ऐं ॿी वरी जिन जी सोच जेका आहे उहा प्रॉपर उहा ई आहे जेका हुजणु खपे, डालाइकबाज़ी न। मां डालाइक खणा ऐं जेको आहे कमु मुंहिंजो टके जो बि न हुजे, न केरु बि हुजे, मां जनरली ॻाल्हि कयां थो। इहा माशाल्लाह साद भाई ॿिन्ही हवाले सां ॾाढो सुठो। सही चवां, बिल्कुलु सही चयो। जी साद भाई, तव्हां एग्री आहियो मोहरम साहब जी ॻाल्हि? मोहरम भाई ॾाढो यानी ॿुधायांव थो त ज़िंदगीअ में 2-3 नाला आहिनि, आसिफ़ भाई आहे, मोहरम भाई आहे, जंहिं इनकरेज कयो, जंहिंजी वजह सां शायदि जॉब बि जेका मां कंदो हुयुमि उहा छॾी मां। अच्छा, हिन फन जे करे जॉब छॾे ज़ुल्म न कयो आहे? पोइ हिकिड़ो वक़्तु ईअं हुयो त पोइ यानी जंहिं स्टार्ट कयो हुयो त मां जेको चाहियां पियो म्यूज़िक में, उहा म्यूज़िक हुई न। अच्छा, यानी कि उन ट्रैक सां लथल हुई? मां जी कुझु माना मां जेको चाहियां पियो उहो जेको ट्रैक हले पियो उन खां कुझु ॿियो हुयो। त हिकिड़ियूं 2-3 शयूं जेके मूंखे माना मोहरम भाई खे चयूं था, चयल त मोहरम भाई जूं आहिनि, शायदि मोहरम भाई खे पाण ख़बर न हुजनि। पोइ ईअं थियो त 1-2 दोस्तनि यानी मुंहिंजी म्यूज़िक ते ऑब्जेक्शन कयो। ऑब्जेक्शन ईअं कयो, गैदरिंग में वेही करे चयूं, उते आसिफ़ भाई बि मौजूदु हुया, मोहरम भाई बि मौजूदु हुया, त चयूं यार साध छा थो करणु चाहे, साध छा थो करे, कुझु सम्झ में नथो अचे, त हिनजी म्यूज़िक छा आहे, करणु छा थो चाहे। त उन ते यानी मोहरम भाई जवाबु ॾिनो हुयुनि त बाबा हर कंहिंजो पंहिंजो स्टाइल आहे, बिल्कुलु साध जेको करे थो उहो उनजो स्टाइल आहे, सही, ऐं कंहिंखे बि ग़लति नथा करे चई सघूं। इहो बि थी सघे थो जेको तव्हां था कयो उहो साध जी नज़र में ग़लति हुजे। त इहो माना आसिफ़ भाई पर पुठि मूंखे ॿुधायो त यार मोहरम भाई हे तुंहिंजे लाइ न। असल में मां ख़बर अथव त साद भाई तव्हांखे यादि हूंदो जेको हीउ पंहिंजो उर्दू प्रोजेक्ट कयो हुओ, उन में माण्हुनि खे ॾेखारण लाइ हक़ीक़त साद भाई खे ज़ोरी खणी आयो हुउसि, मां ज़ोरी वठी आयो हुउसि। बिल्कुलु बिल्कुलु सही। उन में स्टूडियो में साद भाई तव्हांखे ख़बर हूंदी स्टूडियो वॾा वॾा स्टूडियो, उन में एतिराज़ात थियनि पिया हरूभरू, वॾे छो छाजे करे जेको आहे सो छा हू पंहिंजो सुर खां ॿाहिरि जेको आहे सो अहिड़ो को सुर खणी आयो आहे, या को टेम्पो अहिड़ो खणी आयो आहे, छा मसइलो छा आहे? ऐं उन खां पोइ छा तव्हां उनखे हायर कयो कोन पिया, न को वरी को तव्हां जेको बिज़नेस आहे उन में को लॉस न पियो थिए, त पोइ तव्हांखे छा ऑब्जेक्शन आहे? सो माशाल्लाह ॾिसो न हाणे हिन वक़्तु हींअर काॾे आहे उहे माण्हू साॻा वाह वाह छो था कनि, न कयो न हाणे वाह वाह, हाणे त वाह वाह न कयो न, जॾहिं हिकिड़ो माण्हू ते स्क्रीन अची वियो आहे या वरी पंहिंजो कमु ॾेखारियो आहे माशाल्लाह। त पोइ मोहरम साहब तव्हांजे हथनि जी कला जी ऐं
साद भाई जी आवाज़ अच्छा यानी मां ॿिन्ही जे बिल्कुल पाण में- आवाज़ समाज हिकिड़ो ॿियो अर्ज़ु कयो त साद भाई प्लेइंग भी सुठी कंदा आहिनि हींअर आई नो इन करे मां चयो त फ़िलहाल तव्हांजे हथनि जी कला आहे न बिल्कुल ऐं साद भाई बस ॻाईंदा ही कम डिवाइडेड आहे कयूं था साद भाई ऐं होॾा आसिफ़ साहब बि तव्हांजो साथ ॾींदो हाँ, जो बिल्कुल, केॾीमहिल आसिफ़ पाउडर भाई। लॻाइण में मसरूफ़ आहे पंहिंजे तबले खे जी साद भाई कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। मौजूद हूँ मैं हर जगह, मौजूद हूँ मैं हर जगह, पहचानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। बेरंग हूँ बेमिसल हूँ हर रंग में तेरा रंग है। बेरंग हूँ बेमिसल हूँ हर रंग में मेरा रंग है। सब में समाया हूँ मगर मुझे देखता कोई नहीं। सब में समाया हूँ मगर मुझे देखता कोई नहीं। मौजूद हूँ मैं हर जगह, मौजूद हूँ मैं हर जगह, पहचानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। घर मेरा तेरे घर में है, दर मेरा तेरे दिल अंदर। घर मेरा तेरे घर में है, दर मेरा तेरे दिल अंदर। दीद का दरवाजा दर खोलता कोई नहीं। दीद का दरवाजा है दर खोलता कोई नहीं। मौजूद हूँ मैं हर जगह, मौजूद हूँ मैं हर जगह, पहचानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। वाह वाह अब साद भाई और मोहरम नाज साहब को कोई ना जाने तो हद है फिर नहीं भाई मेहरबानी माशाल्लाह सभु तव्हांखे सुञाणनि था इहो ई कारण आहे त हिन महिल माण्हू एॾी दिलचस्पी सां हीउ प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा अॼु ॾिसो ॿई माशाल्लाह तमामु वॾा म्यूज़िक डायरेक्टर हिते मौजूदु आहिनि त माशाल्लाह तमामु बहितरीनु तमामु ज़बरदस्त ऐं उअं ई बि जॾहिं तव्हां सां मुलाक़ात थी तव्हांजो आवाज़ु ॿुधो त उन महिल ई हिकिड़ो वाओ एलिमेंट तव्हांजे आवाज़ में माशाल्लाह मूंखे फील थियो छो जो मां पाण मोहरम साहिब खे ख़बर आहे त ॿुधंदड़ इलाही सुठी आहियां पंहिंजी तारीफ़ पई कयां न वाक़ई आहे बिल्कुलु आहे सो आवाज़ जॾहिं बि को नओं ऐं को मिच्योर पुख़्ता आवाज़ मिलंदो आहे त मां दिलि खोले हुनजी तारीफ़ कंदी आहियां त भई हीअ आवाज़ वाक़ई आहे ऐं हिन आवाज़ में वाक़ई ॻाल्हि आहे त माशाल्लाह आवाज़ अंदाज़ हर शइ तव्हांजी इलाही घणी परफेक्ट आहे अच्छा हिकिड़ो सवाल जेको मां इलाही घणो मुश्किल तव्हां ॿिन्ही खां पुछण वारी आहियां
त मूंखे ख़बर आहे कि हिकिड़े जो इंतख़ाब करणु ॾाढो ॾुखियो आहे अव्हांजे लाइ बट कंहिंसां वधीक सद भाई मतिलबु रिकॉर्डिंग कहिड़े आर्टिस्ट जी करण में ॾाढो मज़ो आयो आहे या उनखे पंहिंजी कंपोज़िशन ॾींदे ॾाढी ख़ुशी थी आहे? सभिनि खां वधीक याने मूंखे जेको तमामु सुठो लॻो जेको याने सुठो मुंहिंजे लाइ एज़ाज़ बि आहे उहो मैडम समीना कंवल आहिनि। समीना माशाल्लाह जी बिल्कुलु नो डाउट। उन्हनि जो याने तमामु हिकिड़ो याने हिकु त तयारी वारो आवाज़ु ऐं तमामु याने लर्निंग लाइ तमामु घणो मिलियो ऐं ख़बर पई त ओरिजिनल पिच कीअं हूंदी आहे फीमेल जी उन्हनि खे रिकॉर्ड छाजे करे उन्हनि जो हिकु त एतिरो ठहियलु टोन आहे यानी उन कंहिं सुठी माइक जी मोहताज न आहिनि उनखे रीटेक जी ज़रूरत न आहे न रीटेक जी ज़रूरत आहे कुझु बि जेके आहिनि उन्हनि जो एॾो ज़बरदस्त कंपोज़िशन हालांकि उन्हनि जे साम्हूं कंपोज़िशन हुई उहा न ई हुई पर पोइ बि यानी उनखे तमामु सुठे तरीक़े सां यानी सुठो सिखण लाइ मिलियो। सही ऐं रिसेंटली जेको हाणे तव्हां ई कंपोज़िशन कई हुई दिल पराओ देस आहे न कंपोज़िशन उहा मुंहिंजी न हुई कंपोज़िशन ग़ुलाम अली समो जी हा उहा म्यूज़िक अरेंजमेंट मुंहिंजी हुई। तव्हां कयो सही माशाल्लाह यकीन कयो लाजवाब हुयो। मां तव्हांखे जॾहिं मुलाक़ात थी त मां ज़िक्र बि कयो हुयो जॾहिं मां उहो ॿुधो त मां मतिलबु हैरान थी वियसि त अहिड़ो आवाज़ु छो जो समीना कंवल खे हिन खां पहिरियों मां लाइव ॿुधी चुकी हुयसि बट मां हमेशह हुनखे फोक में ॿुधो हुयो पर मूंखे अंदाज़ो बि न हुयो त हू जॾहिं ड्रामे जे लाइ प्लेबैक सिंगिंग जॾहिं हू कंदियूं त माशाल्लाह हुननि जी स्केल कंहिं बि मां सम्झां थी इंडियन सिंगर खां बि इलाही घणी हाई लेवल जी हूंदी सो माशाल्लाह लाजवाब आहिनि। कचहरी खे असां अॻिते वधाईंदासीं पर व्यूवर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े नंढड़े ब्रेक जो ब्रेक ॾांहुं वधंदासीं मिलूं था ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूवर्स नंढड़ो ब्रेक हुयो ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं ऐं साद भाई खां त मां सुवालु पुछो त कंहिंजी आवाज़ तव्हांखे कंहिंजो आवाज़ु तमामु घणो पसंदि आयो कंहिंजे आवाज़ खे रिकॉर्ड करे ॾाढो मज़ो आयो हुनखे पंहिंजी कंपोज़िशन ॾींदे मज़ो आयो? मोहरम साहब जी सेटिंग छॾियो फ़िलहाल हाणे सेटिंग लाइव हले पियो न थोरो जेका थी इजाज़त आहे हा बिल्कुलु हा साॻियो ई तव्हां सुवालु सवाल हा कहिड़ो त इहो त कहिड़ो आवाज़ु वधीक पसंदि आहे तव्हांखे हिन महिल? ॾिसो हींअर साद भाई ॻाल्हि कई समीना कंवल मैडम समीना कंवल जी इहो हा ठीकु आहे न सियासी जवाब थी न न न न मां ॿुधायांव थो न मां कंप्लीट जेको आहे सो ॿुधायांव थो मां उन ॾींहुं तव्हां पोएं प्रोग्राम में बि तव्हां केरु वेठो हो को आर्टिस्ट हुयो शायदि बशीर सोलंकी हुयो बशीर साहब इहो ई सुवालु थियो ऐं मूं हुनखे मैडम खे इहो ई चयो त मुंहिंजो ई ॾाढो ॾुखियो सुवालु तव्हां कयो आहे पोइ ऐं तॾहिं तव्हां हुनखे घुमाए विया न न घुमाए कोन वियो मूं तव्हांखे प्रॉपर जवाबु अच्छा, ॾिनो पोइ शायदि सिंध मुंहिंजे जे ज़हन में हिसाब न सां सिंध में जेके आवाज़ आहिनि उन्हनि में जीअं हिननि साद भाई ॻाल्हि कई न समीना कंवल जी त मां हुन तव्हां सां ॻाल्हि कई मंज़ूर साहिब जी हा 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 वाह वाह सम्झो अच्छा इहे अहिड़ा कपल्स आहिनि असांजी सिंध में ड्यूट ॻाइण में हिन जो ॿियो न आहे यानी कि अहिड़ो मैडम ॿियो हुमेरा कपल चन्ना ठही न सघियो आहे। बिल्कुलु मैडम हुमेरा चन्ना आहे ठीकु आहे। आहे पर वरी ही जेको आहे मेल में मंज़ूर साहिब यानी उहो तव्हां चई सघो था मां वरी इन लाइ बि नालो न पियो खणी सघां छाजे करे मंज़ूर साहिबु इहो यानी क्रेडिट बिल्कुलु तव्हांखे आहे तव्हां रिकॉर्ड कयो आहे असां मां कॾहिं मंज़ूर अञा साहिब न खे कयो रिकॉर्ड आहे। अच्छा न रिकॉर्ड जी बि ॻाल्हि न आहे ॻाल्हि इहा जो मां इन खां अॻु में इहो अर्ज़ु कयो त मुंहिंजी औकात न आहे जो मां मंज़ूर साहिब जे बारे में कमेंट कयां कमेंट कयां बेशक छो जो असां पाण हुन वटां सम्झो सिखिया आहियूं हिकिड़ो जीअं हिकिड़ो हूंदो आहे सीनियर्स खे ॾिसी करे माण्हू असरअंदाज़ थींदो आहे शयुनि मां त ईअं ई बहरहाल मंज़ूर साहिब खे मूं वेझो खां साथ वेही ॾिठो आहे उन दौरान जॾहिं मां अञा सम्झो त 14 साल जी उमिरि में आहियां मंज़ूर साहिबु बिल्कुलु हाई पिच ते उन वक़्तु खां वठी हले पियो माशाल्लाह एवरग्रीन आहे त मंज़ूर साहिब खे एट द टाइम मूं ॾिठो हिकिड़ो जेको उस्ताद बुखारी सां शाम आहे सिहताबी शाम आहे साईं अचनि था उस्ताद बुखारी उतां पंहिंजे मंदरनि मां ऐं स्टेज शो आहे GM खाना दादू में ऐं मंज़ूर साहिब खे ॻोल्हींदे अची कमरे में पुॼनि था ऐं पनो पकड़ाइनि था त मंज़ूर हीउ ॻाइणो अथई सो मंज़ूर साहिबु चए थो अच्छा साईं पोइ धुन कहिड़ी अथसि चए फलाणी धुन आहे मंज़ूर साहिब ॿुधल न आहे ठीकु आहे मां वेठो आहियां ॾिसां पियो थो त उस्ताद बुखारी हुनखे गुनगुनाए ॿुधाए थो ऐं वरी जॾहिं स्टेज ते परफॉर्म करे थो त मूंखे ओॾी महिल सम्झ में कोन थी अचे ॻाल्हि ठीकु आहे छो जो कमु करण जे चकर में पर जॾहिं मंज़ूर साहिब जो मां रिपोर्ट जॾहिं ॿुधां थो जेको रिकॉर्ड थियल ॿुधां थो त मां हैरान थी थो वञा पोइ मां चवां थो त हीअ छा त मंज़ूर साहिब उहो माण्हू आहे उहो शख़्सियत आहे उन मां घणो सेटिस्फिकेशन आहे। अच्छा साहिब भाई कपल्स जी ॻाल्हि थी ड्यूट कपल्स हाणे चलो पुराणे में त माशाल्लाह तव्हां समीना मैम जो ज़िक्र कयो ऐं मंज़ूर साहिब जो ज़िक्र थियो ऐं काफ़ी इन खां पहिरियों काफ़ी कपल्स रहिया आहिनि बट न्यू जेका जनरेशन आहे उन में तव्हांखे ड्यूट कपल्स कहिड़ा जिन जा आवाज़ तव्हांखे लॻंदा आहिनि त हे ड्यूट जे लाइ परफेक्ट आहिनि? असां वटि ॾिसो असां वटि फिल्मी म्यूज़िक त आहे न आहे न सभु वॾी खोट महसूस थींदी फिल्मी आहे म्यूज़िक यानी इहो ड्यूट वग़ैरह उन में फिल्मनि में ॾाढा सुठा लॻंदा आहिनि
त ड्यूट मां न ठाहिण जे बराबरि यानी तमामु घटि ई ठाहिया हूंदा जेके हिन वक़्तु तयारु नथा अचनि। बिल्कुलु सेम सिचुएशन इहा ई जेका ॾिसो न ॻाल्हि इहा आहे उहा ई ॻाल्हि आहे त भई दरवाज़ो किथां आहे हितां आहे हीअ आहे दरवाज़ो कमरे जो हिकु ई दरवाज़ो सपोज़ उतां ई जेको आहे एंट्रेंस आहे उहो एग्ज़िट आहे उहा साॻी ॻाल्हि आहे। त मुंहिंजो बि तव्हांखे मां नथो सम्झां की मां हिकु अधि कयो हूंदो। हा हिकु अधि कयो। हालांकि जेकॾहिं असां ॿियनि मुल्कनि जी ॻाल्हि कयूं त उते ड्यूट जो वॾो रिवाज मां भायां थी त आहे ऐं इवन ड्रामनि में बि मूंखे फील थींदो आहे त ज़रूरत आहे किथे न किथे त पोइ छो ड्यूट खां एॾो म्यूज़िक कंपोज़र बि पासे ते आहिनि या जेके तयारु कराइनि था सॉन्ग उहे बि चवंदा त न भई अकेला हुजो। असांजे सिंधी मीडिया आहे नी उन ते यानी इहो आहे त जेको पे थो करे तव्हांखे उहो कॉन्सेप्ट बि पाण थो खणी अचे थीम बि पाण थो खणी अचे कंपोज़िशन बि पाण थो खणी अचे पोएट्री बि पाण थो खणी अचे। असांखे ईअं आहे त सॼा इंग्रीडियंट्स उहे असांखे ॾिए थो असांखे पचाइणो आहे उहो सुठो तयारु करे असांखे ॾियणो आहे बसि ॿियो कुझु न आहे। हालांकि थियणु ईअं घुरिजे त कुझु सजेशन्स हुजणु घुरिजनि त हीअं करणु था चाहियूं कीअं त उन में अञा बहितरी ईंदी। अच्छा वर्क जेको आहे न उहो ॾिसो असां म्यूज़िक जे ॻाल्हायूं पिया म्यूज़िक जे बेस करे पर ॻाल्हि इहा आहे जो जीअं तव्हां प्लेबैक जी ॻाल्हि कई ड्यूट जी ॻाल्हि कई ॾिसो ॻाल्हि इहा आहे जो उसूलन डायरेक्टर हुजे राइटर हुजे तव्हांजो जेको आहे सो म्यूज़िक डायरेक्टर हुजे अच्छा उन खां पोइ पोइट जेको आहे उहो शाइर आहे ये सभई टीम वर्क आहे हक़ीक़तन टीम वर्क अच्छा उन में इहो आहे जो भई जीअं हाणे जीअं साथ भई ॻाल्हि कई त असांखे सिर्फ़ु खाधो पचाए ॾियणो पवंदो पए डिश तयारु करे ॾियणी थी पए कॾहिं कॾहिं उन खां बि पुछो वञे बाबा हाणे तूं ॾे हाल वाल तव्हां छा था चाहियो तव्हांखे आहे ज़हन में तमामु घटि माण्हू आहिनि जेको इहो कंदा आहिनि। अच्छा ॿी मां तव्हां हिते हिकिड़ी ज़रूरु ॻाल्हि एड कंदुसि त मूंखे उन्हनि आर्टिस्टनि ते बि अफ़सोस थींदो आहे जेके चैनल ते वेही करे या किथे अहिड़ी जॻह ते वेही करे ऑन द स्क्रीन चवंदा आहिनि त भई कंपोज़र घटि आहिनि या वरी उहे माण्हू जेके PTV सां लॻा पियल मां बिल्कुलु स्ट्रेट फॉरवर्ड चवंदो आहियां ऐं मूंखे को झिझक न आहे भली नुक़सानु थिए हा थींदा बि रहिया आहिनि ज़ाहिर को मसइलो कोन्हे पर ॾिसो ॻाल्हि इहा आहे वक़्तु हले पियो दुनिया हले पई कई आया कई विया अॼु मरमनाथ साद अली हिते वेठो आहे त सुभाणे जेको आहे बिल्कुलु आहे ठीकु आहे। अच्छा मां इहो चवणु थो चाहियां त हीअ आङुनि ते करणु ऐं कंपोज़र कोन्हनि उस्ताद सेखारण वारा कोन्हनि उस्ताद सेखारण वारा अॼु बि आहिनि ऐं जेको आहे सो कंपोज़ करण वारा अॼु बि आहिनि। मूंखे उन्हनि दोस्तनि खां इहो सवाल थो कयां मां त कंपोज़र चइबो कंहिंखे आहे मुंहिंजो नंढड़ो सवाल आहे सिंपल डेफिनेशन ॾियो हिन जी भई छा कंपोज़र चइबो कंहिंखे। अरे साहिब भाई तव्हां छो जो मां पाण ई पंहिंजी ॻाल्हि में चयो त हू सॼा इंग्रीडियंट्स खणी ईंदा आहिनि त भई हीअ असांखे हे कमु करे ॾियो हे ताम पचाए ॾियो ठीकु आहे पचाइण वारी ॻाल्हि थी वञे जॾहिं सॼा इंग्रीडियंट हुननि जा आहिनि कंपोज़र खे छॾे करे हालांकि इहो कमु कंपोज़र जो आहे त हुनखे डिसाइड करिणो आहे त जेकॾहिं को रोअण धोअण वारो सॉन्ग आहे त उन में छा हुजणु खपे कंपोज़िशन कहिड़े पैटर्न ते हुजणु खपे बट उहे शयूं त पोइ कीअं पाण खे त यकीनन जबरी कंदा हूंदो बसि इहो ई आहे त पोइ उन में ईअं आहे त मां मशहूरु आहियां फ़ोन न खणण जे करे जी त हिन वक़्तु इहो आहे त हिन वक़्तु फ़ोन न खणण जी वजह इहा बि ईंदी आहे त ॾिसो पहिरियों सभिनीनि खां पहिरियों मां पाण ते रखां त जेके असांजा मास्टरिंग मिक्सिंग जो जेको क्लास आहे नी उहो हिते प्रॉपर एजुकेशन न आहे रिकॉर्डिंग मिक्सिंग मास्टरिंग हिते कोई बि जेके आहिनि को अकेडमी न आहे असां वटि पोइ ईअं आहे त यारनि दोस्तनि खां पाण में जेके करनि था मोहरम भाई खां मिलियुमि मोहरम भाईअ मूंखे ॿुधायो यार हे फलाणो हे हीअं थींदो आहे हे हीअं पोइ ईअं ई सिखियो आहे असां हिक ॿिए खां सिखियो सही ॻाल्हि आहे। अच्छा ॿी ॻाल्हि इहा आहे न त ॾिसो वधि में तव्हां जेको आहे गूगल जो सहारो वठूं था असां या जेको आहे नेट ते जेके हा सही आहे जेके साइट्स आहिनि उन सिखूं था या सॉफ्टवेयर या पंहिंजूं जेके शयूं ठहियल आहिनि या वरी जेके VSTIs असां यूज़ कयूं था उन्हनि VSTIs जे अंदरि जेको टोन प्रॉपर जेके उन्हनि रखिया आहिनि उन जा जेके बि इफेक्ट रखिया आहिनि उन इफेक्ट्स रखिया आहिनि उन्हनि खे वठी करे कमु कढी था वञूं पर इहो प्रॉपर हलंदा आहे। अच्छा सर भाई हाणे मां इफेक्ट्स से ज़रूरु ॻाल्हाइणु चाहींदसि छो जो अॼुकल्ह मां मज़ाक में चवंदी आहियां त जेको ज़ाल सां रुसी निकिरे घर मां उहो बि ॻाइणो ठही थो वञे को मसलो ई न रहियो आहे छो जो सॼो कमु कंप्यूटर वीचारे आसान करे छॾियो आहे। बहरहाल असुलु आवाज़ु पोइ बि असुलु आहे ऐं मां चाहींदसि हिते असुलु आवाज़ु ॿुधिजे अच्छा आवाज़ ॿुधण था चाहियो था असुलु आवाज़ु ॿुधण थी चाहियां कंप्यूटर जो इफेक्ट्स वारो न इफेक्ट्स वारो न हिन वक़्तु त असुलु जेको ई हालात आहे उहो बिल्कुलु तव्हांजो असुलु यकीन कयो असुलु ॿुधण में जेको मज़ो आहे न उहो इफेक्ट्स वारे में मज़ो न आहे माण्हू खे महसूस थी वञे शइ ख़बर पइजी थी वञे त कंहिंमें केतिरो दम आहे ऐं कंहिंमें केतिरो वज़न आहे। सही ॻाल्हि आहे यानी उन में ईअं हूंदो आहे त जेको असांजो इफेक्ट आहे नी ट्यूनर उहो जेके स्ट्रेट तव्हांखे सुर ॾिए थो यानी हिकिड़ी बारीकी वारी ॻाल्हि ॿुधायां पर
सुरनि जे विच में बि हिकिड़ी श्रुतियूं हूंदियूं हाँ जी बिल्कुल हूंदी आहे। उहे जेके आहिनि उहे मानाऊं थियूं रखनि उहे जो रिमूव थियूं थी वञनि तव्हांखे स्ट्रेट आवाज़ त मिले थो पर उहा फील ख़तम वो थी वञे ट्यूनर के अंदर इहा शइ ख़त्म थी थी यानी कि जेके वेरिएशंस ऐं मुर्कूं जेके असां चवंदा हा आहियूं नंढियूं उहे छा जे करे ॿिनि सुरनि जे विच ते बि हिकिड़ो बिल्कुलु कुझु आहे। सुर हूंदा आहिनि सही त उहे जेके आहिनि, सही माना हिकु remove ॾिसो था थी जेकॾहिं वञनि। मोहरम साहब ॻाए थो पंहिंजो स्टाइल आहे तव्हां ॻायो था पंहिंजो स्टाइल आहे मां ॻायां थी पंहिंजो स्टाइल आहे पर जेकॾहिं मां हिकिड़ो ई इफेक्ट यूज़ कयो त पोइ त असांजी आवाज़ सिमिलर आहे बिल्कुलु, न मतिलबु बिल्कुलु। सेम बीट ते असां पिया असांखे ख़बर वेंदासीं अथव छा आहे ही जेके बि शयूं आयूं आहिनि इहे यूज़ करण लाइ आयूं आहिनि, इहे न आहे पर असां वटि मसइलो इहो आहे जो ॻाल्हि आहे घुरिजे जिसकी लाठी उसी की भैंस। उसी की भैंस। हाणे हिते जंहिं वटि पैसो आहे उहो ट्रैक ठाराए सघे थो फनकार आहे। सही सो अञा वधीक राज़ बि खोलणा आहिनि हा, मोहरम साहब। अञा टाइम आहे असां वटि पर फ़िलहाल असुल आवाज़ जी मां ॻाल्हि करे सद भाई खे ज़हमत ॾियणु चाहींदासीं बिल्कुलु। ऐं इजाज़त न वठिजो सर इजाज़त आहे तव्हांखे दोस्त अली आकाश जी शायरिया कंपोजिशन मुंहिंजी पंहिंजी सन टीवी ते ऑन एयर आहे तारा रही जी डायरेक्शन गम न गम का खुशी खुशी न रही, गम न गम का खुशी खुशी न रही, तो जाना त जिंदगी न रही, गम न गम का खुशी खुशी न रही, तो जाना त जिंदगी न रही। हे शेर तमाम इन जा लफ़्ज़ वणंदा आहिनि गौर कजो मुद्दतुन बाद चार नैन मिल्या, मुद्दतुन बाद चार नैन मिल्या, मुद्दतुन बाद चार नैन मिल्या, पर उन्हनि में उहा खुशी न रही, पर उन्हनि में उहा खुशी न रही, तो पुॼाणा त ज़िंदगी न रही। मुँह वसण चाहियो पर वसी न सघियुसि, मुँह वसण चाहियो पर वसी न सघियुसि, मुँह वसण चाहियो पर वसी न सघियुसि, हाय नैणन में काकणी न रही, हाय नैणन में काकणी न रही, तो पुॼाणा त जिंदगी न रही, तो पुॼाणा त जिंदगी। वाह 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 साहब भाई वाह। तमामु बहितरीनु ॾाढो मां सुठो ॾाढो सुठो।
मौरम साहब तव्हां तारीफ़ कंदो त अञा वधीक सुठो लॻंदो। न असल में ख़बर अथव छा, न हक़ीक़त इहा ॾिसो न, कुझु माण्हू सिर्फ़ु इन ॻाल्हि खे सोचींदा आहिनि हीउ जेको मूं पलटो हुयो, जेको हीउ नोटिशन आयो इहो ई आहे, ठीकु आहे भाउ, इहो बेस आहे, असां मञूं था इहो बेस आहे, ईअं कोन्हे जो हीअ ईअं उथी आया आहिनि या असां ईअं उथी आया आहियूं, को दावा न आहे इन शइ जो, पर ज़रूरु को न को असुरु आहे। हीअ कंपोज़िशन ॾिसो न हाणे पंहिंजो ॿिनि कॉर्ड्स जे अंदरि आहे, मेजर माइनर, ऐं इन को ख़राबु थिए पियो, ऐं ॾाढो सुठो पियो अचे, ॾाढो ज़बरदस्त पियो लॻे ॿुधंदड़नि खे बि, ॾाढो कमाल, ऐं इहो हिकिड़ो स्टाइल आहे, हिकिड़ी कुदरत जी कला जेका अंदरि में उहा नज़र अचे पई साद भाई जे रूप में, माशाल्लाह ॾाढो सुठो। अच्छा साद भाई, लो स्केल ते ॻाइणु बिकॉज़ मुंहिंजो जेको एक्सपीरियंस रहियो इलाही मुश्किल रहियो सीरियसली, छो जो मां पंहिंजे इंट्रो में बि इहा ॻाल्हि कई त मूंखे हमेशह इहो ई लॻंदो हुयो त मां हाई पिच ते इलाही सुठो थी ॻायां। इवन जॾहिं मां मोहरम साहब सां ज़िक्र कयो त सर मूंखे कंपोज़िशन हिकिड़ी तव्हां सां करणी आहे, त मां हुनखे इहो चयोमांसि सर मां हाई स्केल ते ॾाढो सुठो ॻाईंदी, मूंखे हाई खपे, बट जॾहिं तव्हां सां मुलाक़ात थी तव्हां चयो न ही स्टाइल, ऐं मुंहिंजो जेको रिएक्शन उहो बि तव्हांजे साम्हूं हुयो, सो कीअं तव्हां सुञातो? न बिल्कुलु न, तव्हां पहिरियों आयो जंहिं वक़्तु सन टीवी जो ई जेको ड्रामा टाइटल बिल्कुलु हा सोप सीरियल बिल्कुलु अचण वारो आहे, ऑन एयर लॉन्च थियण वारो आहे, त तव्हां पहिरियों ई मूंखे चयो मां हाई स्केल ते, त उहो पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त भली तव्हां हाई स्केल ते ॻायो, कंपोज़िशन छा थी चए, कंपोज़िशन छा थी चए, उनजी रिक्वायरमेंट छा आहे, त उहा कंपोज़िशन हुई यानी धीमी हुई, मध्यम, हा मध्यम जेके धीमी हुई, त उन हिसाब सां ॾाढो तव्हांजो आवाज़ु उन स्केल ते हेठि लो स्केल ते ॾाढो जचे पियो। हा, ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको बूथ में बीठो हूंदो आहे नी उनखे एतिरी ख़बर न पवंदी आहे, न पवंदी आहे उनखे ख़बर। मां उहा ई ॻाल्हि चवां पई, मां सर यकीन के मूंखे नथो थिए सर, मतिलबु न असल में अच्छा ॿी ॻाल्हि ॿुधायांव, इहा ई जीअं तव्हां मूंसां ज़िक्र कयो, हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जीअं ॾिसो न, जेसि ताईं तव्हां मुंहिंजे साम्हूं स्टूडियो में अचो था ऐं मां तव्हां सां उन वक़्तु तव्हांजी डमी वठां थो, उन वक़्तु मूंखे अंदाज़ो थी सघे थो, जीअं साद भाई तव्हां सां ॻाल्हि कई त न तव्हां लो सिर्फ़ु आहे हिते जेको लो ते न वञो, त क्वालिटी हूंदी माशाल्लाह हुन ॿुधो हूंदो, त इन करे हुननि पंहिंजी सही। ऐं ॿियो सवाल जेको हुयो उहो मुंहिंजो इहो हुयो त बेस वॉइस कढणु इलाही मुश्किल आहे, ऐं हाई स्केल ते ॻाइणु बकौल तव्हांजे, इहे ॻाल्हियूं तव्हां खां ई मां सिखियूं हुयूं, इलाही घणो ईज़ी हूंदो आहे, सो न रियाज़त ॾिसो, रियाज़त मेन शइ हुजे, रियाज़त कंहिं बि शइ जी, लो स्केल ते यानी उस्ताद ईअं चवंदा आहिनि त उन ॾींहुं हिकिड़ो हुननि ते व्हाट्सएप ते अज़हर साहब जो बि हिकिड़ो हुयो जेके आहिनि उहो उन्हनि शेयर कई हुई, त उन्हनि इहो ई पिया चवनि पिया त हाई स्केल ते पाण प्रैक्टिस हाई ते न कयो, तव्हां लो ते कयो तव्हांजो पाण ई हाई ठहंदो, हाई ठहंदो, जेको हाई ते प्रैक्टिस कंदो आहे नी उनजो लो गायब थी वेंदो आहे, हक़ीक़त लो गायब थींदो आहे। बिल्कुलु आहे, ॾिसो न रियाज़ उस्ताद जेके बुज़ुर्ग ॿुधाईंदा आहिनि, जेको शुरू खां वठी हलंदो थो अचे, रियाज़ पहिरियों अचो पहिरियों कारो, इहो अच्छा उनजो पहिरें छो जो वरी अञा बि हेठि बेस ताईं जेको आहे पंचम, इवन उस्ताद जेके आहिनि असां ईअं ॿुधो आहे जिगर जी आवाज़ में पहिरें अचे हेठि सां ताईं यकीन कयो खणी अचनि बेस खे, अच्छा मथे वञनि ई न, अच्छा वरी जॾहिं उहो मैदान में जेको आहे न की ॾिसो हाणे थी वॾी फैसिलिटीज़ अची वियूं आहिनि, पहिरियां थी जॾहिं उस्ताद ॻाईंदा हुआ त इहे थोरी हूंदियूं, ऐं उनजा आवाज़ मैदानी आवाज़ हूंदा ऐं जिगरी आवाज़ हूंदा जो माण्हू ॻाए हिते मेलनि ताईं जो उहो ई न जंहिंजी रियाज़त न आहे त उहो यकीन कयो लो स्केल ते ख़बर थी पए त उन में केतिरो दम आहे, केतिरो सत आहे, उहो केतिरो इंसाफ़ करे सघे थो। सो ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते कंटिन्यू कंदासीं, अञा बि टेक्निकल थिंग्स अव्हां खां पुछणियूं आहिनि, बट व्यूअर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, ब्रेक ॾांहुं वधंदासीं, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। सलाम सलाम मुझे सिंध के सलाम सलाम मुझे सिंध के सलाम सलाम मुझे सिंध के सलाम सलाम जी व्यूअर्स, नंढड़ो ब्रेक हुयो, असां वापसि अची चुका आहियूं, ऐं ॻाल्हि असां छॾी हुई कुझु टेक्निकल ॻाल्हियुनि ते ऐं कुझु आवाज़नि जे हवाले सां ऐं इफेक्ट्स जी विच में ॻाल्हि थी। असां बि जेको मौजूदा ट्रेंड हले पियो अजीबो ग़रीब क़िस्म जो, उन ते तव्हां छा, तव्हांजो ज़ाती छा ओपिनियन आहे? ज़ाती त सेटिस्फाई न कंदा आहियूं, दिलि ॾुखंदी आहे, यानी सेटिस्फेक्शन त अलॻि ॻाल्हि आहे, दिलि ॾाढी ॾुखंदी आहे, त न हुजणु घुरिजे ईअं, छाजे करे हिकिड़ी शइ थी वई आहे, जीअं अॼुकल्ह ट्रेंड इहो आहे त तव्हां वटि अगरि 10 खां 15,000 आहिनि त तव्हां सिंगर थी वियो, बसि इहो आहे। मां इहा ॻाल्हि कई न सवेर तव्हां सां त भई उहो जेको आहे सो जिसकी लाठी उसी की भैंस, पोइ उन में इहो आहे त असां ते यानी ग़लति असां बि आहियूं, इन जे करे जो असां वरी उन्हनि खे ओतिरो
उहे सिंगर आहिनि न आहिनि पर असांखे उन्हनि खे सिंगर ठाहे छो ॾियणो जो आहे। असल में अॼुकल्ह ॾिसो पेट पालण बि त ज़रूरी थी वियो आहे न, त माण्हू खे कुझु कंप्रोमाइज़ लाज़िम आहे करिणो थो पए, पोइ पंहिंजे ज़मीर खे बि मारणो थो पए, आहे न साद भाई? हा ईअं बिल्कुलु आहे, पोइ आहे त ग़लति, बहरहाल इन टॉपिक ते न ॻाल्हाइजे त छाजे करे पाण बि गिल्टी आहियूं। मां पाण जेके आहिनि पाण ते रखंदुमि त छाजे करे ट्यूनर में शायदि सिंधी मीडिया ते सभिनीनि खां वधीक मां ई ट्यूनर जा आर्टिस्ट आंदा हूंदा। हा न बिल्कुलु न, असल में छा थो चई सघिजे, हे जे तव्हां न आणियो आहे त ॿियो को आणे, ईअं बि आहे। इहा बि सही ॻाल्हि आहे। अचणी त हिकिड़ी शइ हुई न। अचणी त आहे, अचणी छो आहे। ॾिसो न उहो मार्केट में हिकिड़ी शइ हिकिड़ो सॉफ्टवेयर अची वियो आहे, हुन में ट्यूनर आहे, ठीकु, त उनखे तव्हां करिणो बल्कि अॼुकल्ह माइक हेॾा लेटेस्ट अची विया आहिनि जो तव्हांजो भले केॾो बि ख़राबु आवाज़ु हुजे, तव्हांजो एॾो सुठो आवाज़ु थी थो वञे, तव्हां पाण नथा सुञाणे सघो त हीअ मुंहिंजो आवाज़ु आहे। हा बिल्कुलु। न ॿियो वरी इन ॾिसो न लाइफ न आहे पोइ इन आर्टिस्ट जी, म्यूज़िशियन जेको आहे अरेंजर जेको आहे उहो त करे पियो थो, बग़ैर जेको आहे ट्यूनर जी बि कंदो ऐं हुन सां बि कंदो, पर इहो जेको सिंगर आहे जेको हिन वक़्त ते इन ते करे थो वञे, चलो गानो हली बि वेंदो, सही, पर उन जी जेका आहे न लॉन्ग टाइम जेको आहे नथो हली सघे, स्टेप न सही, ऐं ॿी ॻाल्हि आहे ॾिसो न माइक या त तव्हांखे सिखे सही आवाज़ तरीक़े सुठो ॾींदी, पर जेके तव्हांजे आवाज़ में वेरिएशन्स आहिनि, सुर आहिनि, उहे काॾा ईंदा, वही ॻाल्हि उहे त तव्हांखे पाण खे तकलीफ़ करणा आहिनि। छाजे करे सिर्फ़ असांजो बि हिकिड़ो टेक्निकल स्टाफ में आहे मेंबर, जेको तमामु घणो ॼाणू आहे, हा न बिल्कुलु जीएम भाई न, जीएम भाई नो जीएम डाउट। साहब छाजे करे सिर्फ़ु ॾिसो धूम धड़ाके वारा हले गुले वारा सिर्फ़ु गाना थोरा ई आहिनि, कुझु ॿियूं बि आहिनि, ॿिया बि स्टाइल्स आहिनि, कवाली आहे, गज़ल आहे, हाणे इन्हनि में त बिल्कुलु सिंगर जो थी नथो। हा बिल्कुलु सिंगर ई कोई इहे शयूं ॻाए थो सघे। ठीकु, ऐं पोइ वरी जॾहिं उहे सिंगर्स जॾहिं कंहिं प्लेटफॉर्म ते ईंदा आहिनि, जॾहिं लाइव ॻाईंदा आहिनि न, पोइ अंदाज़ो थी वेंदो आहे, पोइ चवंदा आहिनि त मतिलबु फ़र्क़ु उहो साम्हूं हूंदो आहे, त हा, केतिरो बिल्कुलु हुनमें इहो सही डिफरेंस था आहे, त जेको हू स्टूडियो में रिकॉर्ड करे आया उहो चेंज आहे, जेको लाइव ॻाइनि पिया उहो चेंज आहे, त पोइ सभु शइ साम्हूं अची थी वञे। अॼुकल्ह जेके लिसनर आहिनि उहे बेवकूफ़ न आहिनि, उन्हनि खे सभु ख़बर आहे त उहो कंहिंमें केतिरो। हा बिल्कुलु। अच्छा ॿी मां तव्हांखे तव्हां साथ में एग्री कंदो हुन शइ सां, त ॾिसो हिकिड़ो सिखणु आहे, मां वरी ॿी हैरत जी ॻाल्हि ॿुधायां थो, प्रैक्टिकली इहे जो रिकॉर्डिंग्स जे अंदरि काफ़ी अरसे खां ॾिसंदो पियो अचां, तव्हां बि ॾिसंदा पिया अचो शायदि साथ भाई, वॾा वॾा सुठा ॻाइण वारा वोकल बूथ में बीह करे रिकॉर्डिंग जे लाइ माइक जे अॻियां अचण खां पोइ हवा निकिरी वेंदी आहे। हा यकीन इहो बि हिकिड़ो अलॻि सिखणु अथव। सही चयो मां, बल्कि इहो अलॻि सिखणु अथव, इहो यकीन कयो त हिकिड़ा माण्हू आहिनि न जेके जिन खे घणी ॿी शइ जी ख़बर न आहे, पर हू पंहिंजे कम में माहिर आहिनि ऐं ॿिया हुन ते क्रिटिसाइज़ कंदा आहिनि। मां चवंदो न तव्हां इहो ॾिसो जेको हू करे थो, हू उन में केॾो एक्सपर्ट आहे, सही, उन में त हू उस्ताद आहे, उनखे उन जी शइ में मञिजे न। ॿियो मां इहा ई ॻाल्हि चवंदी आहियां त स्क्रीन सां अखियुनि में अखियूं मिलाए ॻाल्हाइणु मज़ाक़ न आहे, तव्हां अचो फेस करे ॾिसो, अंदाज़ो थी वेंदो त केतिरो डिफिकल्ट आहे, केतिरो मुश्किल आहे, छो जो असां ज़िंदगी भर सुठो ॻाईंदा रहियूं, हिकिड़ो कलाम जेकॾहिं सुठो न आयो तव्हांजो पूरो करियर ख़तमु, ईअं थो थिए न। इवन असां ज़िंदगी भर सुठो ॻाल्हाईंदा रहियूं, हिकिड़ी ग़लती असांखे तबाह करण जे लाइ काफ़ी आहे, इहा ई शइ अॼुकल्ह आहे, पोइ केर बि हुजे सिंगर ॿुधायांव। ऐं ॿी शइ जेके आहिनि टेक्निकल, तव्हां अगरि हुन ते अचो त टेक्निकल ते अचूं त सिंगर केतिरो बि सुठो सिंगर हुजे, जेको मां पाण सिखियो आहे जेका शइ उन ते उन जे ब्यास ते तो तव्हांखे ॻाल्हि ॿुधायांव, त सिंगर केतिरो बि सुठो हुजे, उहो जंहिं वोकल बूथ में थो वञे नी, पोइ उन खां पोइ असांजे हवाले आहे। असां अगरि चाहींदासीं त उनजी वोकल वठंदासीं, अगरि हो केतिरो बि तयारीअ सां अचे, अगरि असां 4 दफ़ा असां वेठा आहियूं नी, अगरि हिते जेके को असां वेही करे चवंदासीं 4 दफ़ा उन्हनि खे चयोसीं नी साईं सुठो नथो अचे, साईं ॿीहर कयो, कॉन्फिडेंस वियो, वोकल करे ई नथो सघे, नथो करे सघे। छा आहे केतिरो बि सुठो सिंगर हुजे उन लाइ छा थोरी इनकरेज, साईं ॾाढो ज़बरदस्त, साईं वाह वाह, साईं सुठो, त इहे जेके इहे शयूं आहिनि त, पर छा आहे सिंगिंग जंहिं वक़्तु उहो प्लेटफॉर्म ते पूरो जेके लॉन्च थिए थो, पोइ त माना 1 मैन शो लॻो पियो आहे। इहा सभिनीनि जी ॻाल्हि आहे। ॾिसो इहा ॻाल्हि असल में इहा जेको 1 मैन शो वारी शइ आहे न, इहा दिलि दुखंदड़ शइ आहे। सही था चओ, ॾिसो इहा न आहे, हाणे मसइलो हाणे मां हिते वेठो आहियां, साथ भाई हिते वेठो आहे, हाणे हिते वेहण ताईं हिते पुॼण ताईं हिकिड़ो अरसो बि लॻो आहे, हिकिड़ी महिनत बि लॻी आहे, हिकिड़ो तकलीफ़ूं बि आयूं आहिनि, यकीन कयो हिकिड़ो चकर मां जॾहिं सिखंदो हुउसि, इन ॻाल्हि कंटिन्यू था कयो उन शयुनि खां गुज़री करे, हाणे उस्तादनि जे जेको आहे उन शयुनि मां गुज़री करे, हाणे मां हिते तव्हां मूंखां पुछो तव्हां उस्ताद कयो, उस्ताद मुंहिंजो केरु कोन्हे, कुदरत सलाह था, अहिड़े क़िस्म जा अक्सर जवाब मिलंदा आहिनि, उन खां पोइ खिलण जो जवाब कुझु न आहे। हाणे ही जीअं वोकल बूथ जी ॻाल्हि था कनि, यकीन कयो खोड़ आर्टिस्ट तक़रीबन वाक़ई केॾो बि वॾो आर्टिस्ट हूंदो आहे, असां इवन मां पंहिंजो पाण खे चवां, अगरि मां बीहंदुसि न वोकल ते, कॉन्फिडेंस भली मुंहिंजो लूज़ न थिए, छो जो मां चलो भई पाण रिकॉर्डिंग कयां थो, मां पाण डपिंग कयां थो, पाण म्यूजिक अरेंज कयां थो,
पर एट द टाइम मूंखे मां भली केॾो बि चवां त भई मुंहिंजो रिज़ल्ट ओके थो अचे इहो उन ते मां डिपेंड थो करे सघां जेको ॿाहिरि वेठो आहे जेको ॿुधे थो जेको मूंखे रिकॉर्ड करे थो जेको वोकल मूंखां वठे थो सो वरी उन खां पोइ वरी मां चवां त न हीअ त मूं तो सुठो कयो इहो ग़लति आहे जे सैयद भाई हिकिड़ी ॻाल्हि चई त असां जेकॾहिं अंदरि बूथ में तव्हांजो आवाज़ु ख़राबु कंदासीं तॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी त ॿाहिरि केतिरो सुठो आहे न उहो असल में तव्हां उहो उन वक़्तु छा चयो हुयो उहो मां दोस्तनि खे ॿुधाईंदुमि त न असल में मोहरम भाई थींदो छा आहे कुझु दोस्त छा चवंदा आहिनि त रिवर्ब डिले वग़ैरह फ्लैट वठो असां चवंदा आहियूं फ्लैट आवाज़ तव्हांजे कननि ताईं पहुचे त जीअं तव्हांखे ठहियल ठुकियल न मिले तव्हांखे उहो ड्राई आवाज़ मिले त तव्हां इम्प्रूव कयो जीअं बाक़ी ईअं आहे त उनखे ठाहिण त असांजो कमु अच्छा वरी इहो ॿियो वरी नौजवान जेके अचनि था उन्हनि जे जेको आहे मसइलो जेको हिकिड़ो त आहे जेके मिलनि था उन्हनि खे असां जेको बि थी सघंदो आहे ॿुधाईंदा आहियूं जोड़ो हाल पेश पिरियानल जी ॿी हिकिड़ी ॻाल्हि जेके उहे दोस्त जेके हिन वक़्तु इंटीरियर में काफ़ी जॻहनि ते कमु कनि पिया सुठी ॻाल्हि आहे पर ज़रूरु पंहिंजे उते शहर में जेके उस्ताद आहिनि उन खां बि सिखो टेक्निकली पॉइंट ऑफ व्यू सां जेके शयूं तव्हांखे किथां मिलनि थियूं अवेयरनेस वठो मूंखां पुछंदा भई तव्हांखां पुछंदा ॿुधाईंदा आहियूं अच्छा हीअ जेको मॉनिटर्स आहिनि असांजा इहे बि उहा ई ॻाल्हि अथव फ्लैट जेको आहे आवाज़ ॾींदा आहिनि आउटपुट तव्हांखे हुते भई ख़राबु ई थो अचे हाणे ख़राबु में सुठो अचे त अञा ज़बरदस्त जेको आहे मिक्स में बि ज़बरदस्त वेंदो माण्हू जॾहिं पाण सेटिस्फाइड न थींदो चवंदो न न हिते सुर ख़राबु थियो हिते वर्ड सही न चयो हिते छा थियो त माण्हू पाण बि उन शयुनि खे पोइ ऑब्ज़र्व थो करे उन वक़्तु ऐं इहो एक्सपीरियंस काफ़ी रहियो सो आई होप द व्यूअर्स जॾहिं उहो सॉन्ग ऑन ईयर थींदो ऐं ॿुधंदा त होपफुल आहियां त इलाही सुठो फीडबैक मिलंदो छो जो एतिरी माशाल्लाह महिनत थियल आहे सुठो हूंदो इंशाल्लाह बिल्कुलु इंशाल्लाह होपफुल आहियूं इंशाल्लाह सो फ़िलहाल त सरप्राइज़ आहे फ़िलहाल असां को बि हुनजे हवाले सां तस्करो नथा कयूं ज़िक्र नथा कयूं जस्ट एतिरो आहे त बसि अचण वारो आहे ऐं हुनजो फीडबैक असांजी सिर्फ़ु तस्करो छो जो जेकॾहिं असां चाहियूं त असां माइक सभु कुझु आहे असां ॻाए बि सघूं था पर नथा ॻाइणु चाहियूं न छो जो सरप्राइज़ जो मज़ो सरप्राइज़ आहे जॾहिं उहो पैकेट खुलंदो त पोइ पाण ई अंदाज़ो थींदो त उहो छा आहे न बिल्कुलु इहो सही पोइ भले नेगेटिव हुजे या पॉजिटिव हुजे फीडबैक असांजे अखियुनि पॉजिटिव हूंदो बिल्कुलु इंशाल्लाह होपफुल तव्हां तमामु सुठा सुरीला सिंगर आहियो बहरहाल ईअं आहे त तव्हां पाण खे बि तव्हां असांखां पिया पुछो त तव्हां पोइते छो रखियो आहे तव्हां पाण खे एतिरो सिंगिंग में पोइते छो रखियो आहे इन लिहाज़ सां ऐं सही ही मूंखे तव्हां सही सवालु कयो आहे ऐं मां हिन जो जवाबु हिकिड़ो ई ॾींदी आहियां त मुंहिंजी हैबिट आहे मां जेको बि कमु कंदी आहियां पहिरियों उनखे हिकिड़ी जॻह ते पहुचाईंदी आहियां छो जो मूंखे खिचड़ी ठहण जो शौक़ु न आहे जेकॾहिं मां होस्ट आहियां त मुंहिंजी शनाख़्त आहे त मां होस्ट आहियां हाणे जेकॾहिं मां डाइवर्ट थियां थी त मुंहिंजे लाइ पॉज़िटिव आहे पर जेकॾहिं मां ॿिन्ही कमनि खे गॾु खणी हलां त पोइ मां न सिंगर आहियां न मां होस्ट आहियां इन करे ऐं ॿी ॻाल्हि आहे त तव्हां जेसि ताईं पाण खे उन शइ जे क़ाबिल नथा ठाहियो तव्हांखे उहो कमु न करणु खपे सो आहे त लाज़िम आहे तव्हां जॾहिं ॻाइण में चओ था त मिच्योर आवाज़ु खपे तव्हांखे वेरिएशन खपनि ऐं हर शइ सुठी हुजणु खपे न त पोइ फ़ाइदो न आहे त माण्हू ईअं ई अचे ऐं 1 2 3 एल्बम ते एल्बम कढंदो वञे असांजे लाइ एल्बम ते एल्बम कढणु को मसइलो कोन आहे पर उहा ई शइ आहे त परफेक्ट शइ हुजे त भले साल में हिकिड़ो सॉन्ग अचे पर जॾहिं माण्हू ॿुधनि त कम अज़ कम उहे उन्हनि जो को नेगेटिव को रिएक्शन न हुजे पॉज़िटिव हुजे त चङो भई ठीकु आहे बसि बर्दाश्त जोॻो आहे सो इहो नज़रियो आहे जंहिंजे करे मां थोरो काफ़ी किनारा कशी कई हिन खां होस्टिंग में अलाह जो शुक्र आहे हाणे माशाल्लाह हिकिड़ी सही मां सम्झां थी सही जॻह आहे सो हाणे मां जेकॾहिं डाइवर्ट थींदसि हाणे सुठो आहे ॿियो वरी हर शइ जो वक़्तु हूंदो आहे सही वक़्तु हूंदो आहे सही यकीन कयो जॾहिं हिकिड़ो शइ वक़्त ते अचे थी उन में सभु कुदरत जो अहिड़ो राज़ हूंदो आहे सभु शयूं ओके वेंदियूं आहिनि भली सादो छो न हुजे सिधो सादा मां कई गाना ॿुधंदो आहे त सिधा सादा ॿुधा आहिनि सिधी सादी म्यूज़िक हूंदी आहे लाइव रिकॉर्डिंग हूंदी आहे पर उन में हिकिड़ो कुदरत जो अहिड़ो को असरु हूंदो आहे ऐं उहो एॾो हिट थी चुको हूंदो आहे ईअं बि थींदो आहे भई ॾाढो ई सो वक़्तु मुक़ररु थियल आहे हर शइ सही ॻाल्हि आहे तो इंशाल्लाह लॻे पियो हाणे तव्हांजो वक़्तु अची वियो इंशाल्लाह पर उहा ई ॻाल्हि आहे मां तव्हांखे बि इहा ॻाल्हि चई हुई साद भाई खे बि इहा ॻाल्हि चई त मूंखे जल्दबाज़ी न आहे करणी इलाही स्लोली मूव करणो आहे जेको आहे सो मना आहे शैतान जो आहे चवंदा आहिनि ॾाढो ॾाढो ज़बरदस्त आवाज़ बिल्कुलु माशाल्लाह गुनगुनाईंदे ॿुधो आहे ऐं फ्यूचर में कमु करण वारी आहियां पोइ तव्हां सही बर्दाश्त कजो बर्दाश्त न सुठी ॻाल्हि आहे इहो सुठा आवाज़ ॾिसो आवाज़ बि वरी कुदरती कला आहे बिल्कुलु हिन जो रूह सां वॾो तालुक़ु आहे रूहानियत जे हवाले सां खोड़ आर्टिस्ट आहे ख़बर ई न आहे मां छा पियो ॻायां पर अहिड़ो ॻाईंदा आहिनि कमाल ही कला आहे बाक़ी इहे ज़रूरु आहे बेस अचणु खपे सिखणु खपे जेतिरी हद ताईं बि आहे हुन में माण्हू जो
पंहिंजो हिकिड़ो लॉन्ग लाइफ जो कोन्हे लिखी सघंदासीं। उहा ई ॻाल्हि आहे न, छो जो जॾहिं माण्हू हिकिड़ो चवंदा आहिनि जल्दबाज़ी या जज़्बात में को डिसीजन वठंदो आहे उहो रॉन्ग ई साबित थींदो आहे। हिन महिल जेकॾहिं मिसाल तौर ते तव्हां बि किनारा कशी कई, मोहरम साहब बि किनारा कशी कई, पर जॾहिं हाणे तव्हां वरी कमबैक कयो आहे त हिकिड़ी सुठी जॻह ते कमबैक कयो आहे। जेकॾहिं तव्हां ईअं ई उते जल्दबाज़ी करे तव्हां पंहिंजो डिसीजन चेंज करे वठो त शायदि पोइ उन्हनि शयुनि खे पोइ वरी सही थियण में वक़्तु लॻंदो आहे, पर जेकॾहिं तव्हां पाण सही करे पोइ एंटर थींदा आहियो त पोइ उहे शयूं इलाही सुठियूं थी वेंदियूं। छाजे करे ॾिसो असल में ॻाल्हि इहा आहे त असांखे ख़बर आहे म्यूज़िक अहिड़ी शइ आहे जो जेतिरो तव्हां हिन में इन थींदव नी ओतिरो पाण खे घटि सम्झंदव। हालांकि असांजे लाइ या मोहरम भाई जे लाइ को माना ॾुखी ॻाल्हि थोरी आहे या पंहिंजो ट्रैक ठाहियूं असां पाण न 10 गाना ठाहियूं था, हिकिड़ो पंहिंजो बि ठाहे सघूं था, कुझु बि मसइलो न आहे, पर नथा कयूं उनजे पोयां कुझु त रीज़न हूंदो। इहो न हक़ीक़त आहे। ऐं ॿियो ख़बर अथव इहो कॾहिं कॾहिं ठाहींदी बि, यकीन कयो मुंहिंजा खोड़ अहिड़ा गाना आहिनि जेके मां पंहिंजे लाइ सुहिणी यकीन कयो साथ मां पंहिंजे लाइ मां वन मैन शो करणु या तव्हां पंहिंजो जेको बि कमु सिखियो हूंदो कयो आहे पंहिंजे लाइ असां हिकिड़ो शौक़ु रहियो आहे पाण जेको आहे वन मैन शो कजे, पाण ॻाइजे, पर यकीन मञो त अॻिते हली उहा ई ॻाल्हि त उहे शयूं अध में पयूं आहिनि जेको आहे सो कुझु शयूं ॿियनि खां ॻाराए छॾियूं। यानी कि उहा ई ॻाल्हि आहे न त ज़हनी जेका सेटिस्फिकेशन आहे उहा तव्हां में अचे ई नथी, छो जो तव्हां हमेशह इहो था सम्झो त न अञा कुझु शइ अॻिते, कुझु अञा मथे हुजे, कुझु अञा वधीक हुजे। सो इहे शयूं आहिनि जेके इंसान खे कामयाबु कंदियूं आहिनि। मां सम्झंदी आहियां इहा सोच सही आहे, पाण खे माण्हू घटि नथो सम्झे पर कम अज़ कम परफेक्ट नथो सम्झे, परफेक्ट कॾहिं न सम्झे। बिल्कुलु परफेक्ट सम्झणो बि न आहे, सम्झणो बि न आहे, बिल्कुलु सही आहे। मां चयो अच्छा हाणे फ्यूचर में छा प्लैनिंग आहे, इन ट्रैक खे चेंज करिणो आहे या फ्यूचर में? यानी ईअं आहे त हिकिड़ी शइ आहे त मेन कुझु यानी जेके सीनियर्स आहिनि उहो अॼुकल्ह जेका रवायत अॼुकल्ह जेको दौरु हलियो आहे उन में इहो था चवनि त अगरि सुठे तरीक़े जो कमु तव्हांखे खपे त पहिरियों पंहिंजो ब्रांड मशहूरु करायो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु 100%। त उन लाइ पाण खे फ्रंट ते अचिणो पवंदो। ठीकु, त ईअं आहे त कोशिशि इहा आहे त पंहिंजा कुझु सॉन्ग्स वग़ैरह ॾिबा ऐं सुठे तरीक़े सां उहे सुठे तरीक़े सां कोशिशि इहा हूंदी त सुठे तरीक़े सां अरेंज करे, पर उन में ईअं आहे त या बुज़ुर्गान दीन जी शाइरी हूंदी या वरी जेके वॾा सुठा शाइर सिंध जा आहिनि उन्हनि खे ई ॻाइबो, उन्हनि खे मंज़र आम ते जेके आहिनि उन्हनि सां गॾु, छाजे करे जो उहे ई लिखियल उहे जेके आहिनि एतिरियूं सुठियूं शयूं आहिनि ऐं उहे कंपोज़िशन्स पुराणियूं कुझु ॿुधंदो आहियां त ओतिरियूं परफेक्ट असां मूंखां त कंपोज़िशन नथी थी सघे। हा एतिरियूं सुठियूं आहिनि त उहे ॾाढियूं अट्रैक्ट कंदियूं आहिनि। कोशिशि इहा आहे फ़िलहालु स्टार्ट इन्हनि खां वठंदुमि त पाण बि मंज़र आम ते माण्हू अचे। सही, इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। मां कई छो जो लाज़िम आहे अॼोके दौर में ब्रांड जी अशद ज़रूरत महसूसु थिए। तव्हां केतिरो बि कंहिं शइ खे सुठो डिज़ाइन कयो तेसि ताईं कंहिं कम जी न आहे जेसि ताईं तव्हां हुनखे हिकिड़ी लेवल ते नथा लॉन्च कयो। सो सेम थिंग अवां मुंहिंजे ख़्याल में इलाही सुठी सोच रखी आहे। सो फ्यूचर जे लाइ गुड लक ऐं नेक तमन्नाऊं तव्हां सां गॾु आहिनि। सो ब्रेक वठूं, इजाज़त हुजे तव्हांजी त जी बि वटि नंढिड़ो ब्रेक आहे, ब्रेक न वधंदासीं। ब्रेक खां पोइ असां कचहरी जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं ऐं कलाम बि पिणु ॿुधंदासीं। सो वधूं था ब्रेक ॾांहुं। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूअर्स, नंढिड़ो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। सो हाणे मां चाहींदसि हिन महिल ताईं असां जेका बि कचहरी कयूं पिया उनखे इलाही असां सिंपली खणी वियासीं ऐं मां इहो पई चाहियां मतिलबु हिकिड़ो मस्ती मज़ाक में प्रोग्राम थी वियो, पर हाणे मां चाहींदसि थोरो असां डीप वञूं जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त हिकिड़ो अहम सुवालु जेको हमेशह हर उहो माण्हू जेको सुठी सोच रखे थो या सुठी मौसीक़ी ॿुधणु चाहे थो उनजे ज़हन में इहो सुवालु उथंदो आहे त जेके पुराणे दौर जा फ़नकार हुया उन्हनि जे आवाज़ खे ॿुधी करे पखी पखण बि हिकु हंधि जमा थी वेंदा हुआ, यानी कि एतिरो सहर हूंदो हुयो। अॼोका आवाज़ असां चवंदा आहियूं अहिड़े खां निंड भली आहे पर आवाज़ न ॿुधूं। सो छा डिफरेंस आहे उन्हनि में, कहिड़ी उहा अट्रैक्शन हुई साद भाई जो माण्हुनि खे एतिरो लाइक कंदा हुआ? इवन अॼु बि असां जॾहिं टाइम मिलंदो आहे त पुराणा आवाज़ खणी ॿुधंदा आहियूं, छो? बिल्कुलु, यानी इहो ओतिरो ई फ़र्क़ु आहे जेतिरो सच ऐं कूड़ जो फ़र्क़ु आहे। सच सच आहे, कूड़ कूड़ आहे। उन्हनि जो जेका प्रॉपर उन्हनि खे रागदारीअ जी ख़बर हुई, सही तरीक़े सां मौसीक़ीअ जो इल्मु उन्हनि वटि जंहिं उन्हनि वटि हुयो ऐं जंहिं वटि आहे उहो असरु रखे थो। सही आहे। त हिन वक़्त बि कुझु असांजी सिंध में जेके आहिनि आवाज़ आहिनि, मंज़ूर सखीरानी साहब बिल्कुलु जेके आहिनि उन्हनि जो ॾिसो अॼु बि उन्हनि जो ॿुधंदा आहियूं। मूंखे यादि आहे जॾहिं बि जेके आहिनि मां यानी हूंदो आहे अकेलो वेठो घाव में की पिया, यानी हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त जेके शइ त जेका सही शइ आहे नी उहा जेका सची शइ आहे
उहो सुठी लॻंदी। बाक़ी जेको कूड़ आहे उहो हर टाइम सुबुह हुजे या राति हुजे या शाम हुजे कूड़ कूड़ ई लॻंदो आहे। सही चयो त इहा ई शइ आहे त जेके सच ऐं कूड़ जो फ़र्क़ु जे गुलाम शबीर समो साहब आहे, रहमत मीर अली साहब जन जो आवाज़ आहे, बिल्कुलु इहे बिल्कुलु ॾाढा ज़बरदस्त ॾाढा वॾा नाला आहिनि। गुलाम शबीर समो साहब जेके आहिनि इहे बि बिल्कुलु उन ई रैंक जा माण्हू आहिनि, ॾाढा ज़बरदस्त। इहे सिंध जा तमामु वॾा नाला आहिनि। त इहे बिल्कुलु जेके आहिनि इन्हनि वटि आहे सची मौसीक़ी। त बिल्कुलु अॼु बि उन्हनि जा जेके बि पुराणियूं, हालांकि ॾिसो उन्हनि रिकॉर्डिंग्स जी क्वालिटी न आहे, कुझु बि न आहे, पर उहे केॾियूं ज़बरदस्त सुठियूं लॻंदियूं सही आहिनि। चयो आहे। हालांकि हू त रिकॉर्डिंग कीअं थींदी हुई उहो जेकॾहिं अॼु सिस्टम हुजे हा त शायदि जेके नवां सिंगर आहिनि उहे त बूथ मां ई निकिरी ॿाहिरि भॼी वञा। हा, उन्हनि खां बि अॻु में जा जेके असांजा उस्ताद मोहम्मद जुमन थी वियो, वहीद अली साहब जेके आहिनि थी विया, यानी केॾा वॾा नाला आहिनि। ॻाल्हि सच मोहरम साहब कूड़ इहे ॿई शयूं गॾु हलणियूं बि आहिनि। जे सिर्फ़ु सच हुजे हा त पोइ जेको आहे कूड़ काॾे वञे। हा, ऐं जे कूड़ हुजे हा त पोइ सच जो क़दुरु कीअं थिए। सही ॻाल्हि आहे। ऐं जेको आहे सो हिकिड़ी कुदरत जी कला ऐं ॿियो वरी रियाज़। ठीकु आहे, इहे ॿ शयूं, रियाज़ उहा आहे सिखणु सही प्रॉपर। हाणे जेके पहिरियां उस्ताद हुया, मां तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, ज़रूरु मां एड करणु चाहींदुसि इहा शइ त बेशक वॾा वॾा क्लासिकल ॻाइणा गुज़रिया आहिनि ऐं जेको आहे सो लीजेंड्स आहिनि, पर सिंध जे हवाले सां उस्ताद मंज़ूर अली ख़ान साहब, वाह वाह, बिल्कुलु हुननि सिंध में उहो कमु कयो आहे त इंटरनेशनल कमु हुननि जो, पर जेको सिंध में वेही करे हुननि जेको आहे हितां वेही इंट्रोड्यूस करायो। उस्ताद मंज़ूर अली ख़ान साहब जेका इन खां अॻु में क्लासिकल ॻाइण वारा ठुमरी जी शक्ल में शाइरी खे ॻाईंदा हुया ऐं विलमपति शक्ल में शाइरी खे ॻाईंदा हुया, उस्ताद मंज़ूर अली ख़ान उन ई शाइरीअ खे पंहिंजो उन ई जेको आहे राग खे वठी करे आम फ़हम में माण्हुनि ताईं पुॼायो। सही, यानी कि गज़ल चई सघिजे आम पुॼाणा पंध खे चइजो, मुनी माणीअ खे नींदाड़े नींदा, इहे या अहिड़ियूं उस्ताद तमामु वॾी जेको आहे न उन ही पैदावार आहिनि। उस्ताद अब्दुल गफूर सुमरो, उस्ताद गुलज़ार अली ख़ान साहब, बिल्कुलु इहे पंहिंजो जेको आहे तमामु वॾा। उन खां पोइ मैडम आबदा परवीन, उन्हनि जी जेको आहे त ही हिकिड़ो आहे ॾुखियो करणु। हिकिड़ो इंटरव्यू ॿुधो त चई असांजा पाकिस्तान ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि ओवरसीज़ जेके आहिनि पंहिंजो ॿाहिरियां माण्हू, सपोज़ इंडिया जी ॻाल्हि न कयूं, कॉम्पिटिशन में ज़रूरु ॻाल्हि कंदासीं इंडिया जी, त हुननि चयो त भई असांजा ख़ान साहब सिर्फ़ु इहो न चवनि त जी इस तरह जी बनाई है कि कोई गा ही नहीं सकता, ऐं हो चवंदा आहिनि त भई ऐसी बनाई है कि बच्चा बच्चा गाए। सही ॻाल्हि आहे। इहा शइ असर अंदाज़ जेके साथ भई ॻाल्हि कई न, त असर जेको आहे सच में आहे उहो रहे थो। सही चयो आहे, सही चयो। ठीकु, अच्छा हिन सवाल जा ॿ हिसा हुया साद भाई। हिकिड़ो हिसो त उहो हुयो जंहिंजो तव्हां ॿिन्ही ज़िक्र कयो, ऐं हिकिड़ो हिसो उहो हुयो जे तव्हां सच्चाई कूड़ जी ॻाल्हि कई। सच जी ॻाल्हि त थी वई, हाणे कूड़ जी ॻाल्हि थी त मौजूदा दौर में अहिड़ो छा आहे जो असां भले केतिरो बि इश्क हुजे मौसीक़ी खां पर असां भॼूं था, ॿुधणु नथा चाहियूं? हा, त इहो ई आहे। ॾिसो, कंहिं बि क्वालिटी वर्क जेके थिए थो नी, क्वालिटी वर्क ते टाइम थो लॻे। यानी का बि ॾिसो पुराणी शइ तव्हां खणंदव, उनखे असां उनजी असां प्रैक्टिस कंदासीं, या उहो पहिरीं ॻाल्हि ॿुधण में ॾाढो मज़ो थो ॾिए अट्रैक्ट, वरी उनखे असां अगरि कवर करण जी कोशिशि कंदासीं त उन में बि उहो यानी हिकु अधु ॾींहं में उनखे कवर नथो करे सघे, उन में बि ॾींहं लॻंदा आहिनि। त अॼुकल्ह ॾिसो जेका प्रोडक्शन थिए थी, 4 कलाकनि में जेको गानो थो ठहे, उनजी पंहिंजी लाइफ केतिरी हूंदी? आई थिंक कुछ सेकंड्स, कुछ लम्हा। ॻाल्हि उहा यानी त तव्हां यानी अगरि 4 मिंटनि जो गानो आहे त तव्हां अधु मिंट में बोर थी वेंदव। हिकिड़ा उहे कंपोज़िशन्स आहिनि जेके उस्ताद असांजा करे आया आहिनि, जिते माना तमामु उन्हनि टाइम ॾिनो आहे, गिनतकारीअ जो, लयकारीअ जो, रागदारीअ जो, माना खोड़ शयूं आहिनि। उन्हनि खे मद्देनज़र रखी करे उन्हनि जेके आहिनि उहो पंहिंजो पहुचायो आहे, कंपोज़िशन पंहिंजी अॻियां आंदी आहे। ऐं उन ई जॻह ते असां हिकिड़ी जेके आहिनि जेके न कंहिं राग जी ख़बर आहे, न कुझु बि ख़बर आहे, असां जेके आहिनि हिकिड़ी कंपोज़िशन ठाहियूं था ऐं उहा स्टूडियो में वञूं था, 4 कलाकनि जो टाइम आहे, 4 कलाकनि में वोकल बि थी थिए, उहा म्यूज़िक बि थो प्रोड्यूस थिए, मिक्सिंग बि थी वञे, उहो तव्हांजे अॻियां मंज़र आम ते अची थो वञे। त हाणे हुनजी असां लाइफ केतिरी चवंदासीं, इहा ई हूंदी त माण्हू 10 सेकंड ॿुधी करे हुनखे चए त बाबा रिजेक्ट। अच्छा मोहरम साहब, अॼुकल्ह पोइट्री कोन आहे, सिर्फ़ु जेकॾहिं स्टेज ते को गानो वॼे थो त म्यूज़िक एतिरी तेज़ आहे, माण्हू सिर्फ़ु नचण में पूरा आहिनि, बाक़ी मौसीक़ी या लिरिक्स छा आहिनि कंहिंखे को सरोकारी कोन आहे, मतिलबु न आहे, छो भला? तव्हांजी ॻाल्हि खे थोरो अञा वधीक ई जीअं खोले करे सवाल जो जवाबु ॾियां। ॾिसो, पहिरें नंबर ते त असांजी इलेक्ट्रॉनिक मीडिया, सिंधी मीडिया, ठीकु आहे, ॾिसो ॿार हूंदो आहे ज़ाहिरी ॻाल्हि टाइम लॻंदो आहे। अलहमदुलिल्लाह हिन वक़्तु जेका असांजी मीडिया आहे मेच्योर आहे,
मेच्योर आहे, ॿार जवान no थी doubt. चुको आहे ऐं बिल्कुलु जेको आहे न हिन जे लाइ हींअर ग्राउंड उहो आहे हू जेको आहे जेको खेॾणु चाहे उन में सिंट बि पंहिंजो किरदारु अदा करे पई, करे पई। चाहे वॉइस ऑफ सिंध जे शक्ल में हुजे, चाहे तव्हांजो जेको आहे स्पेशल ट्रांसमिशन जी शक्ल में हुजे। वॉइस ऑफ सिंध मां वेही करे स्क्रीन खे ॾिठो, जेको बि हुओ ज़बरदस्त हुयो, नवां आवाज़ आया, सिखियल पढ़ियल आवाज़ आया, ठीकु आहे। वरी जेको आहे सो स्पेशल ट्रांसमिशन जेका पाण कई, पूरो वीक तव्हां हिते लाइव साद भाई यकीन तो तव्हां थी सघे थो ॾिठो न बिल्कुलु मां ॾिठुमि जेके आहिनि उहे एॾा कमाल जा आवाज़ अचनि पिया ऐं ॾाढो जेको आहे कनि पिया, तो मक़सदु सच हमेशह आहे ऐं कूड़ियूं सां गॾु आहे। अच्छा इहो आहे की उनखे पेश करण वारा कहिड़ा आहिनि, पेश कीअं कजे थो। हाणे जीअं शहज़ाद भाई ॻाल्हि कई त भई 4 मिंट जो गानो अधु मिंट में बोर, असल में उन गाने जी पोयां कहाणी त ॾिसो, उन गाने जे पोयां जेको ॻाइण वारो उहो सिखियल केतिरे क़दुरु आहे या कुदरती कला हुनजे अंदरि केतिरी आहे। अच्छा उन खां पोइ जेको जिथे रिकॉर्ड कयो आहे छा सिर्फ़ु 4000 जे कंप्यूटर में कमु हली वेंदो? सही ॻाल्हि आहे। हा ॾिसो न सभु शइ अचे थी न, उनमें वॼाइण वारा म्यूज़िशियन्स जेके आहिनि छा उहे प्रॉपर प्रोफेशनल रिकॉर्डिंग जे जेको आहे लेवल ते आहिनि कोन? लाइव उहे शयूं थियूं या न थियूं? ठीकु आहे। अच्छा लाइव बिल्कुलु। अच्छा ॿियो वरी शाइरी ॾिसो, शाइरी ही कुदरती हिकिड़ी आमद आहे, हिकिड़ी आहे अचणु, अची थो वञे 5 मिंट में एॾी कंपोज़िशन अची वञे भई अहिड़ी म्यूज़िक अची वञे यकीन। अच्छा शाइरी जेको आहे उहो साईं स्टूडियो में वेठो आहे, उनखे जेको आहे सो इज़ी लोड बि उते थिए थो। मां बिल्कुलु स्टेट चवां सीधी थो ॿुधायां, ठीकु आहे एग्ज़ैक्टली आहे। ऐं जेसि ताईं इज़ी लोड नथो थिए त कलम नथो हले उन केॾा कमु थींदो, पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे वाक़िया। ऐं ॿी ॻाल्हि आहे जेका मां अक्सर महसूसु कई त जेकॾहिं को ग़ज़ल आहे बजाए उन में त ग़ज़ल जो जेको असल रंग आहे तव्हां उन में लिखो, हिकिड़ो जेको पहिरियों उनजो शेर आहे उन में त तव्हांखे उहो ग़ज़ल वारो सॼियूं शयूं महसूसु थींदियूं, उन खां पोइ वरी जेके दुनिया जा दर्द शुरू थी था वञनि न त वाई काफ़िए में ग़ज़ल में को फ़र्क़ु नथो रहिजी वञे। ऐं ॿी ॻाल्हि आहे त उहो मां सम्झां थी त उहो लिखनि ईअं था त साईं मूंखे हिन थीम ते शाइरी खपे। अच्छा ठीकु आहे बाबा मसइलो न आहे, 5 मिंट बि मां तोखे करे थो ॾियां, इहो थी वियो आहे। मतिलबु हाणे आमद कोन्हे, ठाही थी वञे शाइरी। अच्छा थी छो आहे ॾिसो, हाणे वरी अचूं भई मर्ज़ आहे किथे, ख़राबी आहे किथे। ॾिसो इंसान जो हर माण्हू जी ज़रूरतूं जेके आहिनि न उहे पूरी थियणु खपनि। अच्छा मोहरम साहब तमामु सुठो सवाल मां हिते छॾियो आहे, मां चाहींदसि इन ते असां ॻाल्हायूं डिटेल में, इन ते जो अध में ॻाल्हि कटिजी वञे, पर हिकिड़ो सॉन्ग छो जो कचहरी लास्ट जेको ब्रेक हुयो यकीन कयो कचहरी में अहसासु ई न थियो त असांखे सॉन्ग बि ॿुधणो आहे, पर हाणे मां चाहियां थी। ऐं ॾिसो तॾहिं यकीन कयो मां इलाही सोचे सम्झी प्लानिंग कई त जेकॾहिं 2 दोस्तनि खे साथियुनि खे गॾु विहारबो न ऐं एक्सपीरियंस वारा माण्हू हुजनि त पोइ मूंखे बि तकलीफ़ न थींदी सवाल पुछण में। बिल्कुलु बिल्कुलु इहो तमामु सुठो आहे। आहलिया 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 आस गुआ दर्द वारन जो नदम निकरी वने सारे सारे बेसहारन जो नदम निकरी वने आस गुआ दर्द वारन जो नदम निकरी वने सारे सारे बेसहारन जो नदम निकरी वने रात सारी बेकरारी इंतजारी में वही रात सारी बेकरारी इंतजारी में वही आसमाते चंद्र तारन जो नदम निकरी वने आस घोआ
दर्द वारन जो नदम निकरी वने फील केतरी ज़रूरी है एक सॉन्ग में सभिनीनि खां पहिरियों सुर ज़रूरी आहिनि उन खां पोइ सुर सुठा आहिनि त पोइ फील जी ज़रूरत न आहे असांजा सुर थोरा कसा आहिनि तंहिंजे करे न मां इहा ॻाल्हि इन करे न कई सर भाई छो जो ॾिसो असां बि हाणे एतिरा मां पहिरियों ॻाल्हि कई न त अॼुकल्ह लिसनर बेवकूफ़ न आहिनि उनखे सभु ख़बर आहे त केरु केतिरे सुर में आहे ऐं हिन महिल सभई मुंहिंजी ॻाल्हि सां इतफ़ाक़ रखंदा त माशाल्लाह इलाही घणो सुरीला आहियो ऐं आवाज़ु तव्हांजो लाजवाब आहे ऐं जेकॾहिं तव्हां प्रोफेशनली हिन फील्ड में हाणे बाक़ाइदा म्यूज़िक खे जेकॾहिं तव्हां अपनायो त तव्हांजो फ्यूचर ब्राइट माशाल्लाह आयो बल्कि साथ भैया भी वीडियोस त आहिनि मुंहिंजे ख़्याल हाँ बिल्कुलु आहिनि बट उहे ॻाल्हि इलाही घटि आहिनि तमामु घटि आहिनि न जे बराबरि आहिनि त हाणे थोरो न बिल्कुलु छा ॻाल्हि आहे हिन साइकिल खे तेज़ जोड़ाइणो आहे बिल्कुलु अचूं था बिल्कुलु छाजे करे मेन शइ इहा बि आहे त हिकिड़ो तव्हां सां पहिरियों तव्हां स्टूडियो आया हुयो त तव्हां सां इहो मां डिस्कस कयो हुयुमि त हिकिड़ो उहो कमु आहे जेको करणु चाहियूं था पर कोई कराए ई नथो त उहो ज़रूरु पंहिंजो ई कंदासीं नी हाणे पाण ई ॻाए करे पर मां उते तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि चई साद भाई जॾहिं तव्हां हिकिड़ी कंपोज़िशन जो ज़िक्र कयो ऐं तव्हां चयो त मां तव्हांखे ॿुधायां मां चयोमांसि ख़्यालु कजो सर चोरी न थी वञे चोरी सां मुराद मां जो ईअं न थियो जो मूंखे पसंदि अची वञे मां चवां न हीअ मूंखे करणी आहे हीअ थियो बि ईअं हीअ मूंखे खपे उहे शइ न कुझु माण्हू आहिनि जेके हाणे करणु चाहिनि था माण्हू सॉफ्ट शयुनि ॾे हाणे वापसि वरनि पिया जी मोहम्मद न मां उहा ॻाल्हि कयां माशाल्लाह कंपोज़िशन्स बि ऐं पंहिंजो पर ज़रूरु हुननि जो बि मूड लॻंदो हूंदो हिनखे ॻाल्हि नज़र ईंदी हूंदी इन करे हुननि तव्हां जॻह गुनगुनाई सो मुख़्तसिर ब्रेक आहे ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿोली कंटिन्यू कंदासीं व्यूअर्स सो मिलूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी व्यूअर्स बिल्कुलु नंढड़ो ब्रेक हुयो सो वापसि अची चुका आहियूं ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते कंटिन्यू कंदासीं ऐं हाणे कुझु असां थोरी तब्दीली कई आहे छो जो कुझु शयूं तब्दील जॾहिं थींदियूं आहिनि न पोइ अञा वधीक सुठो लॻंदो आहे छा ख़्यालु आहे साद भाई घणो बोर कयोसीं तव्हांखे हाणे न ईअं आहे त बोर थियण खां पोइ हाणे कुझु सुठो बि ॿुधी वठो न इहा ॻाल्हि न इहा जेकॾहिं बोर असां थियूं आहे न यकीन कयो मां पहिरें ई ब्रेक में माइक होॾे ट्रांसफर करे छॾियो पर छा आहे जो मां पहिरियों ॻाल्हि कई न त दोस्त साथ आहे त पोइ हर शइ में साथ हुजणु खपे कचहरी में साथ आहे मौसीक़ी में बि साथ हुजणु खपे छा ख़्यालु आहे हाणे जेकॾहिं माशाल्लाह छो जो मां हिकिड़ो सॉन्ग तव्हांजो अपलोड कयो हुयो सलाम सिंध जे ऑफिशियल फैन पेज ते माशाल्लाह एतिरा हुनखे व्यूज़ मिलिया ऐं हाणे बि मां इहा ॻाल्हि चई त मूंखे सॼा अलॻि अलॻि सॉन्ग्स हुजनि त जे मां हिनखे अपलोड कंदसि पोइ तव्हां दिलि खोले ॿुधिजो सही छा ख़्यालु आहे हा न यार पाण खे पाण ॿुधूं न वरी सुठो बि लॻंदो आहे न जॾहिं माण्हू हिकिड़ी महिनत कंदो आहे एप्रिसिएशन मिलंदी आहे असांजे लाइ त व्यूज़ ई सभ खां वॾी ॻाल्हि आहे त भई माण्हू एतिरनि माण्हुनि ॾिठो एतिरनि माण्हू हिन शइ खे लाइक कयो सो
इन खां वधीक छा खपे, छो जो आर्टिस्ट बुखियो आहे सिर्फ़ु साराह जो, ॿियो हुनखे कुझु बि न खपे, पैसो नथो मिले, इट्स ओके, नो इशू, जे तव्हां कुर्बानी ॾिनी पंहिंजे फील्ड जे लाइ, हाणे तव्हांखे नुक़सानु आहे या नफ़ो आहे उहो तव्हांखे ख़बर आहे, तव्हां सेटिस्फाई आहियो छो जो तव्हांखे पंहिंजे पसंदि जो कमु मिली वियो। अच्छा, तव्हांजी फैमिली मां इन खां अलावा को इन फील्ड में आहे या जस्ट वन एंड ओनली वन मैन? मेन इहा ई सभिनीनि खां वधीक जबर त इहो ई करिणो पियो नी, त छाजे करे इन ख़बर अथव असल में इन फील्ड में को बि जेको इन सां वाबस्तगी जंहिं फैमिली जी न आहिनि, जेके बिलोंग नथा करनि, उनखे इन में इन करणु ॾाढो माना मुश्किल हूंदो आहे, माना कोई न चाहींदो आहे त ईअं थिए, मतलब आउटसाइडर को अचे। हाँ न आउटसाइडर न, पंहिंजे फैमिली वारा ई न चाहींदा आहिनि त इहो म्यूज़िक में वञे, छाजे करे म्यूज़िक माना अलॻि अलॻि नाला उन्हनि खे मिलंदा आहिनि, मीरासी बि कोई चवंदो आहे, कोई यार मीरासी थींदे यार ईअं थींदे यार, पर हे वरी शो कहिड़ो आहे जो माना फ़क़ीरी फ़क़ीरी शो का ॾाढो, यानी पाण में ई मां त चवां हिकिड़ो इंस्ट्रूमेंट आहे नी, इंस्ट्रूमेंट अहिड़ो दोस्त आहे जेको तव्हां सां गॾु ख़ुशीअ में ख़ुशि थींदो आहे, तव्हां सां गॾु ग़म में रोईंदो आहे, त माना उहो इहे दोस्तियूं पोइ यानी छॾे नथियूं सघनि, सभु शइ ते हावी थी थियूं आहिनि, छो जो मां अक्सर ॾिठो आहे वॾा जेके आर्टिस्ट आहिनि, इवन रिश्ता हुननि खे छॾे वेंदा आहिनि सिर्फ़ु हुन कम जे करे, पर हुननि खे जेको इश्क हूंदो आहे उहो हुन सां इंसाफ़ कंदा आहिनि, वफ़ा कंदा आहिनि, ॿुधंदा आहिनि त भले दुनिया हिकिड़े पासे ॾे पर असां ॿिए पासे ॾे आहियूं, ऐं आई थिंक सेम थिंग हिन पासे ॾे बि आहे। न बिल्कुलु माशाल्लाह सुठो पियो लॻे अॼु जो स्पेशली मां साद भाई मूंखे ॿुधायो, सवेर वरी ॻाल्हि कंदुसि, साद भाई मूंखे ॿुधायो न हो राग भाई न ॿुधाईंदा न फिल्म आर्टिस्ट आहे, पर ॾिसो इतफ़ाक़ चवंदा आहिनि, मां चवंदी आहियां कुझु हादसा वॾा हसीन थींदा आहिनि जेके इतफ़ाक़नि थींदा आहिनि, जेकॾहिं तव्हांखे ख़बर हुजे हा त पोइ शायदि एक्साइटमेंट न हुजे हा, बिल्कुलु बिल्कुलु मतिलबु तव्हांखे पहिरियों ज़हन में हुजे अच्छा साद अलवी अचण वारो आहे, सही आहे, काई ॻाल्हि न आहे, प्रोग्राम करे वठंदा, असल में ख़बर अथव असां टाइम न को हिननि वटि आहे, न को वरी फोन ते ॻाल्हि ॿोल थींदी आहे, मुंहिंजे ख़्याल में घटि में घटि 7-8 महीना थी विया मिलिया न आहियूं, 7-8 महीना हिकिड़े ई शहर में रहंदे करे डिस्टेंस सिर्फ़ु कुझु मिंटनि जो आहे, कॉल्स ते रहे पियो, कॉल्स ते माशाल्लाह थींदो आहे। अच्छा मां सुबुह ॾिठो जीअं इंटर थिया साथ भाई मूं चयो शायदि कंहिं कमु सां या को आहे त छो जो थींदो आहे नी सुबुह सां ईअं 8:30 बजे छा मां चयो थी सघे थो, न इहो मूंखे लॻो ईअं मां जो थी सघे थो की का शइ पुॼाइणी हुजे या हूंदो आहे बाय द वे जेको आहे या कुझु टाइम के साथ फिक्स हलो जे अर्ली मॉर्निंग तव्हां सां मुलाक़ात आहे, मूंखे ईअं लॻो, पोइ वरी साथ भाई मूंखे चयो घर में कहिड़ो गानो ॻायो, पोइ मां चयो अच्छा दादी तव्हां आहियो अॼु, अच्छा ॾाढो सुठो लॻो। अच्छा बल्कि साद भाई खे ख़बर हुई त तव्हां आहियो, मां बिल्कुलु कल्ह मां मां पहिरियों चयो, मां चयो मुंहिंजा त यार मां एतिरो गुनगुनाए न सघंदुमि, पोइ चयो मोहरम भाई आहे, मां चयो मोहरम भाई आहे त बिल्कुलु गुनगुनाए पोइ थोरी ज़रूरत कबी, सही, वरी मां इहो बाबा खे ॾिसमि, मां चयो आसिफ़ साहब बि आहे, अच्छा आसिफ़ साहब बि आहे, मां चयो ॿई शयूं जेकॾहिं अच्छा आसिफ़ भाई जो मां इहो बि हवालो ॾींदो आहियां त आसिफ़ भाई सिंगाली सलीम साहब तमामु असांजी सिंधी वॾो लीजर, तमामु वॾो लीजर, ऐं जीअं उहे कंपोज़िशन कयूं, उहे शाइरी जेके हींअर सजाद अली जहिड़ा आर्टिस्ट बि ॻाए करे शोहरत माणनि पिया, उन्हनि जो दामन लॻी आहे वे मौला मैं तो तेरी आहियां, सिंगाली सलीम साहब, हा बिल्कुलु ये इंटरनेशनल हिट आहिनि, बिल्कुलु, ऐं उन खां अलावा ॿियूं काफ़ी कंपोज़िशन आहिनि, तो माशाल्लाह आसिफ़ भाई उन्हनि जा जेको आहे सो भाइटिया आहिनि माशाल्लाह। अच्छा माशाल्लाह पाण बि इलाही सुठो ॻाईंदो आहे, छो जो असांजी नज़र न हर पासे ॾे हूंदी आहे, समातूं बि हर आवाज़ ते हूंदियूं आहिनि, टिकियल हूंदियूं आहिनि, ऐं हिकिड़े ॾींहुं ईअं ई जे अक्सर मां हिते अची करे झूंगारींदी आहियां, ईअं ई आसिफ़ साहब झूंगारे पियो, ऐं मां चयोमांसि मैंने कहा सर माशाल्लाह आप भी बड़ा अच्छा गाते हैं, तो हाणे पई सोचां त कॾहिं हिन सीट ते घुराईंदी उस्ताद हनीफ़ साहब प्रोग्राम में, तो उस्ताद हनीफ़ उन ॾिठो मूंखे चयो तूं यार मरम भाई इहो आसिफ़ भाई खे ॾिसी करे उस्ताद सिंगाली सलीम जी जेको आहे यादगिरी अचे पई सूरत मां न, माशाल्लाह काफ़ी फेस बि आसिफ़ भाई जो उस्ताद सां जेको आहे ज़ाहिरी ॻाल्हि जो ख़ानदान में ॾाढा सुठा हुजण वारा आहिनि। अरे सर भाई उहो कहिड़ो इंस्ट्रूमेंट आहे जेकॾहिं तव्हां जेके सॉन्ग में न हुजे त पोइ तव्हांखे इहो सॉन्ग अणपूरो मालूम थींदो आहे? मूंखे सभिनीनि खां पहिरियों त मूंखे पाण खे हूअं त सभई इंस्ट्रूमेंट सुठा आहिनि, सभई इंस्ट्रूमेंट सुठा आहिनि, पर मूंखे पियानो जो आवाज़ु अट्रैक्ट कंदो आहे, आवाज़ पियानो जो जेके आहिनि उहो मुंहिंजे तक़रीबन गाने में पियानो जो इफेक्ट ज़रूरु हूंदो आहे। ग्रेट ग्रेट। मोहरम साहब तव्हांजे सॉन्ग्स में कहिड़ो इंस्ट्रूमेंट वधीक यूज़ हूंदो आहे जेकॾहिं न हुजे सॉन्ग में? मूंखे बेसिकली पाण खे जेको आहे न तक़रीबन इंस्ट्रूमेंट्स सुठा लॻंदा, पर स्ट्रोक्स वरी बि जेको आहे न तार वारा जेके साज़ आहिनि, तार वारा बेंजो थी वियो, सितार थी वियो, संतूरनि स्पेशली संतूर जो आहे मूंखे तमामु घणो मां लाइक कंदो आहियां। पर जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो हिन इंस्ट्रूमेंट जो संतूर, उहो इलाही घटि थो असांखे ॿुधण में मिले, इवन जेके तार वारा साज़ आहिनि उहे बि अॼुकल्ह ख़बर न आहे छो यूज़ न पिया थियनि,
एग्री आहियो इन ॻाल्हि खां या मे बी असल में मेन इहो बि आहे त ॾिसो कंप्यूटर ते वेही करे सीक्वेंस करण में उनजो ओतिरो सुठो यानी ओतिरो हो न थींदो आहे। मेन ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी बजट केतिरी आहे उन हिसाब सां वरी उन्हनि खे घुराइणो पवंदो आहे। सही आहे त हूअं रिक्वायरमेंट त आहे, उहा अलॻि ॻाल्हि आहे त तव्हांजी कंपोज़िशन में हिन इंस्ट्रूमेंट हिननि चइनि इंस्ट्रूमेंट जी रिक्वायरमेंट आहे, पर तव्हांजी बजट केतिरी आहे त उन्हनि चइनि खे घुराए सघिजे थो इंस्ट्रूमेंट वारनि खे। अच्छा पोइ बि जेकॾहिं हिकिड़ो मतिलबु हाई क्लास जो सॉन्ग असांजी इंडस्ट्री में, छो जो उर्दू इंडस्ट्री त वरी बि माशाल्लाह काफ़ी रिच आहे ऐं हू 10 लख बि ख़र्च करे सघंदा सॉन्ग ते, को इशू न आहे, पर लाज़िम आहे असांजी इंडस्ट्री अञा एतिरी इन लेवल ते न पहुती आहे। सो इन लिहाज़ सां पोइ बि तव्हांजे ख़्याल में हिकिड़े परफेक्ट सॉन्ग जे लाइ केतिरी बजट हुजणु खपे? त जेके वाकई मुंहिंजे तरफ़ां नो कमेंट। I know it's very difficult, but न ख़बर इहो पोइ वरी पंहिंजे सवाल जे जवाब में पाण ई माण्हू फासंदो आहे, छो जो ॾिसो हीअ रिक्वायरमेंट अहिड़ी शइ आहे इन जी हद कान्हे का, यानी कि उहो लेवल ते डिपेंड थो करे त तव्हां कहिड़े आर्टिस्ट खे हुन में इन था कयो। इहो बि शइ आहे त तव्हां ॾिसो जेके असल में हिकिड़ो फ्लूट प्लेयर आहे त फ्लूट प्लेयर तव्हां कहिड़े फ्लूट प्लेयर खे तव्हां तबला नवाज़ जेके आहिनि त तबला नवाज़ कहिड़े, इन करे मूं नो कमेंट। यानी कि उन हिसाब सां रेट्स आहिनि सर ईअं ई आहे नी अदी इहो वरी उहो छा हिते मौजूदु आहे या इनखे ॿाहिरां घुराइणो थो पए? ॿाहिरि घुराइणो पवंदो? खैर हाणे एतिरो त अॼोके दौर में केरु कोन अफोर्ड करे थो ॿाहिरि मुल्क खां। न थिए त पियो, जे थिए पियो उहो त वॾी ख़ुशाइन ॻाल्हि आहे त जेकॾहिं माशाल्लाह कमु थिए पियो। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन करे पोइ उन जेका तव्हां सवेर 5 मिंटनि 6 मिंटनि जी ॻाल्हि कयो, उन में इन जो इहो बि हिसो आहे त जेको आहे सो सुठा म्यूज़िशियन ऐं जेको आहे सो सुठी उन में अरेंजमेंट तॾहिं अचे थी जॾहिं तव्हां हुनजे मूड सां हलो था। रईस ख़ान असांजे पाकिस्तान जो तमामु वॾो नालो आहे, सितार नवाज़ उस्ताद रईस ख़ान साहिब खे कंहिं वॾे माण्हू जेको आहे मां नालो थो खणा, उन इनवाइट करण जे लाइ जॾहिं माण्हू मोकिलिया त हुन चयो त सुभाणे नाले परी अलाए 3 ॾींहंनि खां पोइ प्रोग्राम आहे ख़ान साहिब सां चऊं त तव्हां अचो, उन्होंने इनकार करे छॾियो। हालांकि लखे रुपए जी ऑफर हुई, उन्होंने चयो मुझे मूड बनाने में महीना लगता है, कम से कम मूड बनाने में महीना लगता है। हाणे पोइ तव्हां ॿुधायो त उहो बजट हाणे किथे वञी बीहंदो? ऐं जेकॾहिं असां इहो सोचूं त भई अॼु मूड न आहे मॉर्निंग शो करण जो, न ॾिसो सुरत जी ॻाल्हि बि थिए, हीअ टॉक शो बि थी सघे हुन में को बि टॉपिक हली थो सघे, कोई बि टॉपिक अची थो सघे, छो जो असां त मूड ते नथा हली सघूं, असांजी कम जी या नेचर अहिड़ी आहे असां एतिरो टाइम पाण खे ॾेई नथा सघूं। त हाणे महीनो जेकॾहिं मूड ठाहिण में लॻे त भई हे कलाम ॻाइणो आहे या न ॻाइणो आहे, तेसिताईं त ट्रेंड छुटी वेंदी। हा नी असां थींदो ईअं आहे कॾहिं कॾहिं सुबुह सां को राग या को गानो अहिड़ो लॻी वेंदो आहे यानी उनजो राग एतिरो यानी सफ़ा हावी थी वेंदो आहे, पोइ स्टूडियो में वेंदा आहियूं नी, पोइ ॿिए कंहिं ते अलाए छो दिलि ई न चवंदी आहे ॿियो कुझु हाणे ठाहियूं, पोइ ईअं आहे त पोइ उन ई राग खे पोइ मुंहिंजी इहा आहे नेचर फोन ऑफ थी वेंदी, फर्ज़ कयो ॿीहर कॾहिं साद भाई खे इनवाइट करणो हुजे, ख़बर के त कंहिं अहिड़ी कंपोज़िशन ते वर्क पियो हले त माना उमेद नथा रखी सघूं त तव्हां फोन अटेंड कंदो। न असल में पंहिंजो ॾिसो प्रोफेशन आहे, पर प्रोफेशन खां पहिरियों वरी शौक़ु आहे पंहिंजो। यादि आई त मां इहो जॾहिं साध भाई जे लाइ या कंहिंजे लाइ मां ॾिसंदो आहियां अहिड़ो को मामिलो हूंदो आहे त पोइ मां पहिरियों हुनजो घरु ॾिसी चवंदो आहियां त मतिलबु सिधो वञी कुंडी खड़काए। ग्रेट, सो थैंक यू सो मच। यकीन कयो अॼु अहसासु ई न थियो कीअं वक़्तु ख़तमु थी वियो, मां सम्झां त ईअं जे पखी उॾी वेंदो आहे न ईअं उॾी वियो ऐं अखियुनि खां ओझल थी वियो। सो उहा ई शइ थी, यकीन कयो अञा त इलाही कुझु पुछिणो हुयो, मूंखे लॻे थो त मतिलबु हीउ छो टाइम पूरो पियो थिए, पर छा कयूं वक़्तु वॾो ज़ालिम आहे, इन सां गॾु इंसान खे हलणो थो पए। साद भाई हिकिड़ो सुठो पैगाम तव्हांजे सभिनी परिसारनि जे लाइ, हाणे उहो तव्हां ॾींदो त कहिड़ो पैगाम आहे? म्यूज़िक जे लाइ मां ॾियणु थो चाहियां त पहिरीं ॻाल्हि त मां पाण बि सिखण जी प्रोसेस में आहियां, बहरहाल इहो आहे त सिखी रहियो आहियां ऐं दोस्तनि खां उस्तादनि खां जातां जेको कुझु मिलंदो आहे मुंहिंजी इहा ई कोशिशि रहंदी आहे त सिखां उनखे, सिखी करे अॻिते आणियां उन शइ खे। त अञा खोड़ मूं में पाण में कमियूं आहिनि, कोताहियूं आहिनि, बहरहाल उहे इनशाला यानी पूरियूं थींदियूं। त ॿिया जेके दोस्त इहे इन ई फील्ड सां तालुक़ु रखनि था, जेके अचणु था चाहिनि, जेके आया आहिनि, त उन्हनि खे इहो आहे त सही तरीक़े सां सिखी अचो। उस्ताद बिल्कुलु आहिनि, उस्ताद असांजी सिंध में तमामु वॾा नाला आहिनि, बिल्कुलु उहे सेखारण लाइ तव्हांखे तव्हांजे लाइ सेखारण लाइ आहिनि। तव्हां में पाण में शौक़ु हूंदो, पाण में ज़ौक़ु तव्हां पाण में पैदा कंदव त बिल्कुलु उहो पोइ उस्ताद तव्हांखे अञा वधीक इंट्रस्ट ॾेखारींदो। बिल्कुलु ईअं आहे त यानी सभिनीनि खां पहिरियों पाण में शौक़ु तव्हां आणियो। थैंक यू सो मच। ऐं मोहरम साहब
तव्हांजो मुख़्तसरन पैगाम उन खां पोइ वरी तव्हांखां हिकिड़ो सॉन्ग बि ॿुधणो आहे छो जो मां तॾहिं ई तबादलो करायो आहे माइक जो। हाँ ॾिसो महिरबानी तव्हांजी। असल में मां इहो ई अर्ज़ु कंदुसि त सचाई जेका आहे न उहा पाण सां कयो। तव्हां पाण सां सचा आहियो त दुनिया सां सचा आहियो। ठीक, तमामु सुठी ॻाल्हि, थैंक यू सो मच लख थोरा। मुंहिंजा यकीन कयो ॾाढी ख़ुशी थी ऐं अॼोके प्रोग्राम में ॾाढो इंजॉय कयो। आई होप व्यूवर्स अव्हां बि हिन प्रोग्राम खे तमामु घणो इंजॉय कयो हूंदो। इलाही कुझु मां सिखियो बि हूंदो छो जो इन करे मां तव्हांखे चयो त अॼोके प्रोग्राम में सिखण जे लाइ इलाही कुझु आहे। जेकॾहिं ध्यान सां तव्हां हिकिड़ी ॻाल्हि बि ज़हन में रखी आहे त उहा बि असांजे लाइ अचीवमेंट आहे। सो इनशाला जेकॾहिं ज़िंदगी साथ ॾिनो त वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी। ऐं वेंदे वेंदे बसि इहा ॻाल्हि चवंदसि त कंहिं बि कम में जल्दबाज़ी न कंदा कयो छो जो जल्दबाज़ी हमेशह तव्हांजे कम खे ख़राबु कंदी आहे। स्टेप बाय स्टेप जेकॾहिं तव्हां मूव कंदो, ॾाकण जा 10 ॾाका तव्हां हिकदमि नथा चढ़ी सघो। हिकिड़ो हिकिड़ो करे जॾहिं तव्हां चढ़ंदा आहियो त सहकंदा बि न आहियो, साह बि तव्हांजो न मुझंदो आहे ऐं तरीक़े सां सही टाइम ते पंहिंजी मंज़िल ते पहुची वेंदा आहियो। सो इहा ई शइ आहे, ज़िंदगी बिल्कुलु ईअं ई आहे। सम्झो हिकिड़ी ॾाकण आहे, तव्हांखे स्टेप बाय स्टेप अॻिते मूव करिणो आहे। जेकॾहिं जल्दी कंदो नुक़सानु तव्हांजो आहे। सो इनशाला सूमर ते वरी मुलाक़ात थींदी। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान शाज़ी करीम जिलानी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय, गॉड ब्लेस यू। जी मोहरम साहब। सानू एक पल चैन न आवे, सानू एक पल चैन न आवे, सजना तेरे बिना, सजना तेरे बिना। सानू एक पल चैन न आवे, सानू एक पल चैन न आवे, सजना तेरे बिना, सजना तेरे बिना। साडा कलियो पल चैन न आवे, सजना तेरे बिना, सजना तेरे बिना। साडा कलियो जी नहीं लगना, साडा कलियो जी नहीं लगना, सजना तेरे बिना, सजना तेरे बिना, सजना तेरे बिना। चैन न आवे, साडू एक पल चैन न आवे, सजना तेरे बिना, सजना तेरे बिना। साडा कलियो जी नहीं लगना, साडा कलियो जी नहीं लगना, सजना तेरे बिना, सजना तेरे बिना, सजना तेरे बिना। सानू एक पल चैन न आवे, सानू
खे संभाले निकरे थो हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे थो खुशहाली ऐं अमन जो पैगाम मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम